केर मूंखे अॾे सिंध पई थी सॾे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह बख़ैर, गुड मॉर्निंग ऐं सिंध पई थी सॾे। असीं अवां जी ख़िदमत में हाज़ुर थी चुका आहियूं। मुंहिंजो नाम इरशाद जागीराणी आहे, मूंसां गॾु साथी मेज़बान बि आहे जंहिंजो नाम फरिया सैयद आहे। अस्सलाम वालेकुम जी, बिल्कुलु आउं थोरो हड़बड़ाइजी वियसि। हेॾो क्यू जेको आहे न उहो थोरो अचानक सां अची वियो हो। बहरहाल जीअं क्यू असांखे आयो आहे न, ईअं मुसीबतूं बि अचानक ईंदियूं आहिनि जी, ऐं उहे अची चुकियूं आहिनि, परेशानियूं बि अचानक ईंदियूं आहिनि, अचानक सां मुसीबतूं ईअं ॾुखिया ॾींहं बि अचानक ईंदा आहिनि। पर सच पुछो त रब करीम इन ॾुखियाईअ खे ॾेई करे बि असां तव्हांखे आज़माईंदो आहे। उहे इन सेंस में आउं चवां थो त अलाह पाक चाहींदो आहे त असां उनजे वेझो अची वञूं। जॾहिं असां उन खां परे थियणु लॻंदा आहियूं, जॾहिं असां उनखे यादि करणु छॾे ॾींदा आहियूं, जॾहिं उनजे हुकुमनि ते अमल करणु छॾे ॾींदा आहियूं, त पोइ अलाह पाक चाहींदो आहे त हीउ मुंहिंजो बंदो आहे जेको मूंखे इंतिहाई प्यारो आहे, हिनखे घटि में घटि यादि त ॾियारियां, तोखे मूं ॾे अचिणो आहे। आउं ई तुंहिंजो मालिक आहियां, आउं ई तुंहिंजो ख़ुदा आहियां, आउं ई तोखे ख़तमु करे सघां थो, आउं ई तोखे ठीकु करे सघां थो, आउं ई तोखे बहितर करे सघां थो। सो बहितरी जी उमेद खणी ऐं हिकिड़ो नओं सफ़रु शुरू कजे, मुंहिंजे ख़्याल में बहितर आहे। असां जेको सम्झंदा आहियूं उहो ई सोचींदा आहियूं, पर अलाह पाक असांजे लाइ अञा वधीक बहितर सोचींदो आहे, बहितर कंदो आहे। बल्कि रब पाक त धणी आहे, क़ादिर आहे, करीम आहे, गफ़ूर आहे, रहीम आहे। रब पाक पंहिंजे ग़ैबी ख़ज़ाने मां तव्हां असांखे ज़रूरु नवाज़ींदो। जेकी ॾुखिया ॾींहं आहिनि, जेकी मुश्किलातूं आहिनि, ॿोर मुतासिर मुख़्तलिफ़ कैंपुनि में हिन वक़्तु तरसियल आहिनि, मुख़्तलिफ़ स्कूलनि में तरसियल आहिनि, बेयारो मददगार आहिनि, पंहिंजा थाक, पंहिंजा वथाण, पंहिंजा ठिकाणा, पंहिंजा झूपा, पंहिंजूं जेके आहिनि से ॿनियूं ॿारा ऐं छपर ऐं गॾो गॾु मनह लोढ़ा इहे जेके छॾे आया आहिनि, उन्हनि सभिनी जी उनखे यादि ज़रूरु ईंदी हूंदी। आउं त चवां थो त आदेसी उथी विया ॼणो, उहे प्यार वारा पखी बि उन पासे खां परे थी विया आहिनि। ऐं उहे प्यार वारा पखी कंहिंजे लाइ भला उते तरसनि, जॾहिं माण्हू न माण्हू जी ज़ात आहे। सो सिंध पई थी सॾे ऐं सिंध चवे थी त हाणे केरु अचे ऐं मूंखे अॾे, मूंखे वरी नए सिर सिंगारे, मूंखे वरी नए सिर संवारे। मुंहिंजा जेकी मारू आहिनि, मुंहिंजा जेकी पंहिंजा आहिनि, जेकी मुंहिंजे अंगणनि ते कुॾंदा हुया, नचंदा हुया, झूमंदा हुया, गीत ॻाईंदा हुया, उहे मारू मुंहिंजा पंहिंजा मारू, मुंहिंजी पंहिंजी सरज़मीन ऐं मुंहिंजा जेकी पट आहिनि, उहा त सिंध सॼी पंहिंजी आहे, सारी सिंध प्रिय जो पाछो। पर जेकी असुलु ठिकाणा हूंदा आहिनि, असुलु थाक हूंदा आहिनि, उन्हनि खे जॾहिं छॾे माण्हू वेंदो आहे त पोइ मिटी बि मायूस थी वेंदी आहे, पोइ मिटी बि सड़ींदी आहे। त मुंहिंजा मारू, मुंहिंजा सुहिणा, मुंहिंजा पिरी, मोर, शहज़ोर, सिंध जा सोढा, उहे अलाए किथे आहिनि। सो तव्हां सभिनी खे सिंध सॾे थी ऐं ख़ासि तौर ते उन्हनि खे सॾे थी जेकी आसूदा आहिनि, जेकी मालवंद आहिनि, जिन वटि कुझु आहे। त महिरबानी करे सिंध खे अॾण में पंहिंजो किरदारु अदा कयो। ऐं जेकी असांजा क़ाबिल एतिराम मोज़िस जेकी मारू ॿाहिरि बंध ते बीठा आहिनि, ॿाहिरि कंहिं कैंप में आहिनि, कंहिं स्कूल में, उन्हनि जी वाहुर कयो ऐं वाहुर बि अहिड़ी कयो जो उन्हनि जी इज़त नफ़्स बि मजरू न थिए। पहिरियों कल्ह टियों पाण ज़िक्र कयोसीं, वरी अॼु बि ज़िक्र कंदासीं। त मूंखे उहा वीडियो क्लिप अञा ताईं माना दिलि में खुखे थी, हाम में चक पवनि था, रूह वढिजे थो, नेणनि में कॾहिं कॾहिं नीर अची वञनि था। त हिकिड़ी ज़ाइफ़ा असांजी अदी उहा ईअं चवे थी त असां त उहे माण्हू हुआसीं जेके असांजे घरनि में अची महिमान तरसंदा हुआ, असां उनखे खाराईंदा हुआसीं। अॼु असां वठूं था लाइनुनि में भॼंदा ऐं माण्हू अचनि था, चवंदा कतार करे बीहो, कतार करे बीहो। ऐं जॾहिं कतार करे बीहूं था, असांजो वारो अचे थो, चवंदा राशन ख़तमु थी वियो। हीउ कहिड़ो तरीक़ो आहे? असांखे घर वेठे या उते जिते वेठा आहियूं कंहिं ते, उते छो नथो ॾिनो वञे? सही था चओ, बिल्कुलु। ऐं उन्हनि खे जेको आहे न, उन्हनि जी वारसी बि थी आहे, उन्हनि खे राशन बि काफ़ी मिलियो आहे ऐं उन्हनि खे टेंट बि मतिलबु लॻाए ॾिनो आहे। उन खां अलावा जेके मच्छरदानी जेका हूंदी आहे ॿारनि लाइ, उहा बि ॾिनी वई आहे। ऐं इहो जेको कमु आहे उहो काफ़ी माण्हुनि गॾिजी कयो। जॾहिं इहा वीडियो वायरल थी वई, सोशल मीडिया जी इहा ई पावर आहे त जॾहिं सोशल मीडिया ते जेका शइ अचे थी उहा एॾी वायरल थी वञे थी ऐं पोइ माण्हू सभु ॾिसी करे उन्हनि वटि वञनि बि था। जामी चांडियो साहिब जी ॻाल्हि करियां त उहे उन्हनि वटि विया हुआ स्पेशली, ऐं उनखां पोइ मतिलबु उन्हनि जी धीउ वग़ैरह जेका हुई उहा विया हुआ उते, रुमासा जामी चांडियो, त उहे विया हुआ होॾां ऐं उन्हनि खे सामान बि काफ़ी ॾेई आया। ऐं उनखां अलावा ॿिया बि माण्हू काफ़ी हुआ जेके उन्हनि खे सामान बि ॾेई आया, टेंट बि ॾेई आया। ऐं उनखां अलावा जेके ॿारनि लाइ मच्छरदानी हूंदी आहे उहे बि ॾेई आया। पर जेकॾहिं इरशाद आउं ॻाल्हि करियां त असां हूं त सिंध जा जेके आहियूं उहे मालिक थींदा आहियूं, चवंदा आहियूं सिंध असांजी आहे। ऐं सिंध जी ही जेको टाइम आहे न, हाणे ही टाइम मालिक थियण जो आहे। हाणे ही टाइम जेको आहे न उहो मालिकी करण जो आहे। हूं त असां चवंदा आहियूं वॾे आवाज़ में, वॾे फ़ख़्र सां हर माण्हू खे त असां धरती धणी आहियूं।
धरती धणी आयो त धणी हुजण जो जेको आहे न उहो फ़र्ज़ु निभायो। हाणे ही टाइम अची वियो आहे जंहिंमें अव्हां सभिनी खे फ़र्ज़ु निभाइणो आहे, अव्हां सभिनी खे कुझु न कुझु करिणो आहे। मूं हिकिड़ी वीडियो ॾिठी पे, हिकिड़ी कुझु पिक्चर्स ॾिठियूं पे के रखियूं हुयूं, ॾाढो सुठो कैप्शन रखियो हो। कैप्शन इहो हो त पहिरीं तस्वीरुनि जो ॿुधाईंदी हलां, कासी कंदी हलां त तस्वीरुनि में ट्रांसजेंडर्स हुआ, खदड़ा जेके असां चऊं सिंधी में। ट्रांसजेंडर्स जेके हुआ उहे बिरयानी ठाहे रहिया हुआ ऐं बिरयानी जूं देगूं पाण ठाहे रहिया हुआ, ठाहे करे उन्हनि खे पैक करे जी विरासत में ऐं सभिनी खे ॾेई रहिया हुआ। त उते कैप्शन जेको लिखियलु ॾाढो ख़ूबसूरत अट्रैक्टिव कैप्शन लिखियलु हो त जेकॾहिं असां पंहिंजा जेके चूंडियल नुमाइंदा आहियूं उहे असांजा ट्रांसजेंडर हुजनि हा, खदड़ा हुजनि हा, त मूंखे लॻे थो त मतिलबु उहे शइ जेका आहिनि उहा ॾाढी सुठी तरीक़े सां विरासत थी वियो आहे। मतिलबु लोकल गवर्नमेंट जेका आहे असां में ईअं थींदो आहे त ट्रांसजेंडर्स खे माण्हू ई न सम्झो वेंदो आहे। तमामु घणियूं वायरल थियूं। हिन सां गॾु हिकिड़ी ॻाल्हि हेठि कयां त हिकिड़ी जॻह ते वरी कैप्शन इहो बि हुयो त इन्हनि चूंडियल नुमाइंदनि खां वरी बि इहे खदड़ा चङा जिन वरी बि नेकीअ जो कमु कयो। माना केॾी वॾी ॾुखाइती ॻाल्हि आहे चूंडियल नुमाइंदनि जे लाइ, हिकिड़ी अफ़सोस जो ॻाल्हि आहे। मां त चवां थो शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे। त उहा ई ॻाल्हि न ॾिसो न, लोकल गवर्नमेंट में जेकॾहिं खदड़ा बीही रहनि ऐं उनखे इलेक्ट कयो वञे, असां वटि अलाए छो उन्हनि खे माण्हू ई न सम्झो वेंदो आहे। हालांकि उहे असां वांगुरु आहिनि, उहे बिल्कुलु उन में कुझु बि न आहे, सिर्फ़ु हिकिड़ो क्रोमोज़ोम जेको आहे उनजो डिफरेंस आहे, मेल फीमेल ऐं ट्रांसजेंडर्स। असां उन्हनि खे जेंडर करे ई एक्सेप्ट नाहे कयो। त उहा ई ॻाल्हि जेकॾहिं हू इलेक्शन में बीहंदा त उहे जेकॾहिं कमु कंदा त उहे मुंहिंजे ख़्याल सां चूंडियल नुमाइंदनि खां वधीक सुठे तरीक़े सां कमु करे सघंदा। ऐं उहे बि उहे अहसास हूंदा आहिनि। ऐं तव्हांखे ट्रांसजेंडर जी हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधाईंदी आहे जेको मूंखे यादि आई। असां सी साइड इहे काफ़ी हूंदा आहिनि ट्रांसजेंडर्स, या जेके सिग्नल्स वग़ैरह जी ॻाल्हि करियूं त काफ़ी हूंदा आहिनि। मूं हिकिड़े खे पैसा ॾिना त ॿिया ट्रांसजेंडर आया पे, मूं हिकिड़े खे पैसा न हाणे ॿिया बि आया पिया, मूं चवण ॿिन्हिनि खे अलॻि ॾियणा पवंदा। मूं हुनखे ॾेई करे मूं चयो तूं हिननि ॿिन्हिनि खे ॾेई छॾिजां। ऐं मूंखे अलाए छो लॻो थी कोन ॾींदो, मूंखे लॻो कोन ॾींदो जी ॾींदा कोन ॾींदा आहिनि। मूं हालांकि ॾिठो पे, शीशे मां ॾिठो पे ॾिए थो या नथो ॾिए। हुननि सभिनी खे इक्वली पैसा ॾिना, तव्हांखे ख़बर आहे ॿिन्हिनि खे इक्वली पैसा ॾिना, पाण खईं ऐं हुन ॿिन्हिनि खे बि इक्वली पैसा ॾिनई। मूंखे ॾाढी ख़ुशी थी, मतिलबु छो जो मूंखे हैरत थी, ताजुब थियो, मूंखे लॻो कोन ॾींदो। छो जो असां ॿियनि माण्हू जेके आहिनि फ़क़ीरनि खे पैसा ॾींदा आहियूं त उहे ईअं ई कंदा आहिनि, खणी वेंदा आहिनि, ॾींदा न आहिनि। अच्छा, इहे ॾुख सुख में सदाईं गॾु हूंदा आहिनि। पाण हिकिड़ो प्रोग्राम बि कयोसीं, तव्हां हुन में हुयो मुंहिंजे ख़्याल में, ट्रांसजेंडर्स जॾहिं महिमान थी आया हुया, तव्हां कोन हुयो शायदि, पर ॾाढो सुठो प्रोग्राम हो। उन्हनि में हुन ॿुधायो पियो त असां ॾुख सुख में हिक ॿिए जा साथी हूंदा आहियूं। बहरहाल ॻाल्हि इहा आहे, ॾुख सुख में चूंडियल नुमाइंदनि खे साथी हुजणु घुरिजे। ऐं चूंडियल नुमाइंदनि जी पहुच जिते थिए थी, जिते वञनि था, उते उन्हनि सां मज़ाहिमत बि थिए थी। माण्हू दिलि वटां मतिलबु मजबूर आहिनि, उहे मज़ाहिमत करे वेहनि था। नासिर शाह साहिबु कल्ह प्रेस कॉन्फ्रेंस कई पई ऐं मुराद अली शाह साहिब बि चयो पिए त जेकी चूंडियल नुमाइंदा वञनि था, बाक़ाइदा क्लियरली चईंदो उन्हनि खे बेइज़्तो न कयो। यार ॻाल्हि इहा आहे त हीउ को माण्हू थोरी चाहींदो आहे त आउं कंहिं सुठे माण्हूअ सां इन स्टाइल में पेश अचां। हीउ सभु दिलि वटां आहे, हीउ कर्ब आहे, हीउ क्रोध आहे, हीउ मजबूरी आहे, हीउ मुश्किल आहे। नंढा नंढा ॿार बच्चा ऐं ख़ासि तौर ते ज़ाइफ़ाऊं जॾहिं ॿाहिरि निकिरनि, उहे ज़ाइफ़ाऊं जेकी घरनि खां कॾहिं ॿाहिरि निकितियूं हुयूं, उहे बंध ते कंहिं अहिड़े हंध ते जेकॾहिं वेठल हुजनि जिते सिर्फ़ु मायूसी हुजे, जिते सिर्फ़ु ॾुख हुजे, जिते सिर्फ़ु ॾुकार हुजे ऐं थोरो हुजे असांजी इंतिज़ामिया जो त हीअ तव्हांखे शइ ॾिनी आहे। खोड़ सारनि जॻहियुनि ते असांजा फ़ोटोज़ मारूड़नि जा अहिड़ा बि मूं ॾिठा जिन में हू अञा बि रोअनि था, अणभा उन्हनि जा वार आहिनि, नेणनि में उन्हनि जी नार आहिनि। ऐं वरी मसइलो इहो आहे त न सिर्फ़ु उहे पर जानवरनि जे मथां बि मच्छरनि जो जेको मारो आहे उहो बि मूं ॾिठो पए त मतिलबु जेकी मच्छरदानियूं आहिनि उहे बि उन्हनि खे सही तरीक़े सां प्रॉपर न मिलियूं आहिनि। जो जानवर वीचारा बेज़बान आहिनि, उहे त पाण खे खने बि नथा सघनि, उहे त पाण खे मतिलबु छा कनि। सो इन सूरत हाल में ॾाढी ॾुखाइती सूरत हाल आहे ऐं अलाह कंदो इन मां बहितरी थींदी। पर हिकिड़ी बहितरी इहा आहे त मूं कुझु जॻहियुनि ते ईअं बि ॾिठो त असां जूं अधियूं भेनरूं पाण कोडरूं खणी करे बंदि खे बंदि करण जी कोशिशि करे रहियूं। माना मां सलाम कयो उन्हनि खे त पाण पंहिंजे ॿल ते इहो सॼो कमु कयो अथऊं। ऐं मेहड़ में जेको बंदि थियो आहे ऐं उनखे बंदि करण जे लाइ पंहिंजा सीना उन्हनि ताणे छॾिया आहिनि नौजवाननि, ऐं पंहिंजो पाण खे उते यको रखियो अथऊं जेसीं ताईं वरी के ॿोरियूं मिटीअ जूं या बजरीअ जूं उन बंदि ते रखिजनि, तेसि ताईं उन्हनि पाण खे सपोर्ट करे 5-8 माण्हुनि उहो जेको घारो आहे उनखे बंदि करे बीठा कलाकनि जा कलाक। मूं चयो त इन्हनि जे सीननि खे सलाम आहे, इन्हनि जे जज़्बनि खे सलाम आहे त इन्हनि ख़ासि तौर ते रिंग बंदि जी ॻाल्हि कयूं त उनखे मतिलबु मुंझो ॾिनो ऐं यको पंहिंजी सलाहियतुनि जे आधार ते उनखे रोकियूं वेठा हुया। खोड़ सारनि जॻहियुनि ते फिलहाई कमु थिए पियो हुकूमती सरपरस्ती खां अलावा बि। जेकॾहिं मेहड़ जी ॻाल्हि करियूं त मेहड़ में बि तव्हां ॾिसो सॼी राति जागी करे हुननि बंदि खे बंदि करण जी कोशिशि कई। मेहड़ जी हा उहा ई कंटिन्यू करणु चाहियमि त माना उन्हनि खे सलाम ॾियणु खपे जंहिं पूरी राति वेही करे उते बंदि कयो ऐं पूरे
मतिलबु जेको महर पूरो शहर हो उनखे बचाए वरितो। ऐं जेकॾहिं तव्हां ॻाल्हि कई त औरतुनि जी, त औरतुनि खे आउं ज़रूरु इहा एप्रिसिएशन ॾियणु चाहींदसि त उहे जेके आहिनि उहे मैनेजमेंट में, लेबलिंग में ऐं उन खां अलावा सॉर्टिंग में जेके बि शयूं हूंदियूं आहिनि उन्हनि में इंटेलिजेंट हूंदियूं आहिनि। माना पूरी ॻाल्हि करियूं मैनेजमेंट में इंटेलिजेंट हूंदियूं आहिनि। जेकॾहिं कैंप्स जी बि ॻाल्हि करियूं त कैंप में बि हू जेके आहिनि उहे अॻियां आहिनि, उन्हनि खे ख़बर आहे घर वग़ैरह संभालनि थियूं त घर में कहिड़ियुनि शयुनि जी ज़रूरत हूंदी आहे। त काफ़ी कैंप्स में असांखे औरतूं नज़र अचनि पियूं ऐं काफ़ी कैंप्स उहे पाण ई खोलियो वेठियूं आहिनि। ॾाढी ख़ुशी थींदी आहे उन्हनि खे अॻियां ॾिसी करे। ऐं ख़ैरपुर नाथन शाह जी ॻाल्हि करियां त उते हिकिड़ी माई हुई जेका नंढे ॿार खे वेंझारे रही हुई ऐं जेको नलको हो जंहिंमां वेंझारे रही हो, नलको बि अधु पाणी में हो, पर हुन इहा ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई, ख़ूबसूरत ॻाल्हि करण जे करे इहा पूरी ॻाल्हि कई आहे। त हुननि चयो त असांखे हिमत न हारणु खपे। माना वॾी ॻाल्हि आहे, वॾी दिलि जी ॻाल्हि आहे त उते वेही करे इहो फोटो डान अख़बार छपियो, इहो कैप्शन जेको तव्हां ॿुधायो था पिया, त हिकिड़ी फील हुई हुन में, हिकिड़ो अहसासु हुयो हुन में। पर अहसासु असांजे हुकुमरान खे न आहे। आउं ॾिसां थो 2-3 ॾींहंनि खां वठी करे रुॻो जेकी हवाई दौरा कया पिया वञनि, जहाज़नि ते चढ़ी करे, हेलीकॉप्टर्स ते चढ़ी करे। ऐं असांजा चूंडियल नुमाइंदा कल्ह सुहेल अनवर सियाल साहिब जो फोटो वायरल थियो, त हिकिड़े दोस्त कैप्शन ॾिनो। मां दोस्तनि जी ॻाल्हि थो ॿुधायां, ॾाढा सुठा कैप्शन्स ईंदा आहिनि, दिलि वटां हूंदा आहिनि। उन्हनि लिखियो पए त हीउ जेको सॼो माहौल जोड़ियो थो वञे दौरनि जो, उन मां थिए त कुझु कोन थो। जॾहिं हू हुकुमरान कुझु करे नथा सघनि त पोइ इहे हरू तेल जा पैसा छो था साड़नि, जहाज़ ते चढ़ी करे, हेलीकॉप्टर्स चढ़ी करे, इहो अवाम जो पैसो ज़ाया था कनि उते ठठ सां वेही करे। ऐं तव्हां अहिड़ियूं वीडियोज़ बि ॾिठियूं त पहिरियां पंहिंजे ख़्याल में हूंदा आहिनि, पोइ जॾहिं कोई हुननि खे चवंदा सर वीडियो थी भरिजे त पोइ वरी ईअं क्या पिया कंदा। असल में इहे जेके न वीडियोस वायरल बि थींदियूं आहिनि, ऐं वीडियो वायरल जेके थींदियूं आहिनि उहे कैप्शन्स सां थींदियूं आहिनि। त उहे कैप्शन्स ई अव्हां सां वंड करियूं पिया, त जेके कैप्शन असांजा दोस्त या चई सघूं था फेसबुक फ्रेंड्स जेके रखनि था उहे अव्हांखे ॿुधाईंदा हलूं। छो जो सोशल मीडिया सम्झो अॼु असां हाइड पार्क शुरू कयो आहे, अॼु असां तव्हांखे उहे शयूं ॿुधायूं था जेकी मुख़्तलिफ़ माण्हुनि जा राया आहिनि ऐं तव्हां पढ़िया हूंदा। तव्हां बि पढ़िया हूंदा, बिल्कुलु। इहा जेका आहिनि वरी वायरल आहे। ॾिसो हाणे हिननि जो अकाउंट पंहिंजो आहे, मुंहिंजो अकाउंट पंहिंजो आहे, पर असांजूं ॻाल्हियूं सेम कीअं पियूं थियनि, छो जो असां उहे सभु शयूं गॾु पढ़ूं पिया। असां उहे मतिलबु सभु शयूं जेके आहिनि उहे वायरल थियनि पियूं, ट्रेंडिंग ते आहिनि, त असां अलॻि अलॻि शयूं पढ़ी रहिया आहियूं, तॾहिं असांखे उन जे बारे में नॉलेज मिली रही आहे, असां तव्हांखे ॿुधाए रहिया आहियूं। पर टेंट सिटी जेको अयाज़ लतीफ़ अली जो हिकिड़ी रिक्वेस्ट कई हुई त टेंट सिटी ठाहिणु खपे, ऐं उन रिक्वेस्ट छा हुनजो ॻाल्हाइण जो अंदाज़ ई एॾो ज़बरदस्त हूंदो आहे। बहरहाल इन ते हिकिड़ी मां खिल भोग वारी हिकिड़ी ॿी बि इन ते इन पोस्ट ते अयाज़ साहिब जॾहिं वियो पए त हिकिड़ी जेका आहे सा पोस्ट वायरल थी ऐं उनजो जेको कैप्शन उहो ॾाढो ख़ूबसूरत हो, मज़ाक़ कई हुई, पर उन में लिखियलु अयाज़ साहिबु हिकिड़ी औरत जे भरिसां वेठो आहे, औरत मानी पचाए रही आहे ऐं उहो फोटो निकितल आहे। उहो वरी जॾहिं वायरल थियो आहे त हिकिड़े अमरा लिखियो आहे, अयाज़ साहिबु कुझु खणी त न वियो, पर रहंदो उन माईअ जूं 2 रगड़ियूं खाई ऐं फोटो कढाए हलियो आयो। इहो भोग में लिखियलु हो। अयाज़ साहिबु ॾाढो दिलि वारो माण्हू आहे। ऐं तव्हांखे ख़बर आहे जेकॾहिं तव्हां ॾिसो न इन सिचुएशन में बि केरु कंहिंखे मानी खाराए त माना पोइ अयाज़ साहिब खे ॿिन्हिनि हथनि सां असां सलाम कंदासीं। मानी हो चए पियो त औरत जी खाई वियो, उहो ई साम्हूं मानी केरु खाराए। ॾिसो न असां सवा सिधा वेठा हूंदा आहियूं घर में, असांखे ॿरो चढ़ंदो आहे त कंहिं मानी ठाहे करे असां कंहिंखे खारायूं या महिमान जे करे अचे, असांखे ॿरो चढ़ंदो आहे। पर इन सिचुएशन में कंहिं अगरि मानी खाराई आहे, मानी ॾिनी आहे, त मुंहिंजे ख़्याल सां उहो सल्यूट उन्हनि खे थो वञे। ऐं में को शक न आहे त अयाज़ लतीफ़ अली जो साहिब जेके आहिनि उन्हनि जे ॻाल्हाइण जे अंदाज़, उन्हनि जे ॻाल्हाइण में जेका हिकिड़ी अट्रैक्शन हूंदी आहे न, मुंहिंजे ख़्याल सां फ्लो ॾाढो सुठो हूंदो आहे, रवानी हूंदी आहे। अयाज़ साहिब जी ॿोलीअ में मुतालो बि आहे, छो त पली जे ख़ानदान जा जेकी माण्हू आहिनि, रसूल बख्श पली जे ऐं ख़ासि तौर ते अयाज़ लतीफ़ अली जो या ससवी पली जो जी ॻाल्हि कयूं या असांजी जी ज़रीना बलोच, माना हिकिड़ो सॼो सिलसिलो आहे न। त पोइ इन सूरत हाल में अयाज़ साहिब जी जेका तक़रीर हूंदी आहे या लहजो हूंदो आहे उहो ॾाढो मिठो हूंदो आहे ऐं रवानी वारो हूंदो आहे, कंपोज़ लहजो हूंदो आहे। अयाज़ साहिब जी ॿोलीअ में या उनजे ॻाल्हाइण में ॿ शी पा इहो न हूंदो आहे, माना रवानी सां हूंदो आहे। ऐं उनखां अलावा हू जेके आहिनि नौजवान, जेके बि नौजवान आहिनि उन्हनि जी धड़कन आहिनि, जेकॾहिं सम्झो माना कंहिं बि मेले में कंहिं बि जॻहि ते जेकॾहिं उहे अची विया, उन्हनि जी स्पीच थी। ऐं हिकिड़ी दफ़ा छा थियो त हिकिड़े मेले में हुअसि त उन टाइम ते माना अफ़रा तफ़री थी वई, ऐं कंहिं साइड ते बीठल हुअसि, अफ़रा तफ़री थी वई, बा छा थो थिए, अयाज़ अचे थो स्टेज ते, वाह। अच्छा, ॿी वरी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, उहा इहा आहे त आउं सम्झां थो पंहिंजी सिंध जो जेको मज़बूत केस विढ़ंदड़ माण्हू आहे या जेको ॻाल्हाए सघे थो, ॿिया बि असांजा दोस्त आहिनि खोड़ सारा, पर जेको टॉकिंग पावर आहे न, तव्हां न्यूज़ चैनल्स में बि ॾिसंदा हूंदो त माना ईअं खणी चऊं त जेको साम्हूं वारो माण्हू हूंदो आहे उनखे चुप कराए वठंदो आहे। हिन वटि एतिरी नॉलेज आहे, पंहिंजे सिंध जो जेको आहे सो दर्द बयानु कंदो आहे जंहिं स्टाइल में, त उहो साम्हूं वारो माण्हू चुप थी वेंदो आहे, नेठि चवंदो आहे साईं अलाए छा, माना मां छा चवां। तव्हां लाहौर वारी स्पीच ॿुधी हुई, जेको लाहौर में वञी स्पीच कई हुई, माना पंजाब में वञी करे सिंध जे फेवर में,
मतिलबु हिकिड़ी जेका आहिनि दिलि वटां ॻाल्हियूं कंदा आहिनि ऐं सभिनी जा आइडियल हिननि में को बि शक न आहे। सो बहरहाल उन्हनि जी बि जेकॾहिं ॻाल्हि करियां त उन्हनि टेंट सिटी जी असां ॻाल्हि कई पे बोर मुतासिरीन लाइ असुल ॻाल्हि ते अचूं असुल ॻाल्हि ते अचूं असां उन्हनि जी तारीफ़ुनि में या उन्हनि जे शहर में जेको आहे उहो ॿुधी वियासीं, असां उन्हनि जे बारे में तारीफ़ूं करणु शुरू थी वियासीं। बहरहाल जेकॾहिं असल ॻाल्हि ते अचूं त असल ॻाल्हि इहा आहे त टेंट सिटी जेका कराची में ठाहिण जो जेको तजवीज़ हुई ॾाढी ज़बरदस्त हुई। इन खां अलावा मूं हिकिड़ियूं कुझु वीडियोज़ ऐं कुझु तस्वीरूं वायरल ॾिठियूं, वरी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त इहे असां जेके पिक्चर्स ॾिठियूं आहिनि, जेके कैप्शन्स पढ़िया आहिनि, उहे अव्हांखे ॿुधाईंदा हलूं। टंडोजाम में टेंट सिटी ठाही त अथनि, टेंट सिटी त नथा चई सघूं, टंडोजाम यूनिवर्सिटी में कुझु टेंट लॻाया अथनि, पर उहे स्टिल ख़ाली आहिनि। उहे कंहिंजे लाइ लॻल आहिनि, छो लॻल आहिनि, का ख़बर न आहे। ऐं उते मतिलबु काफ़ी माण्हू विया आया, उते ॾिसी विया, कुझु गवर्नमेंट जा नुमाइंदा बि हुआ, उहे बि विया उते ॾिसण लाइ, पर उहे सिर्फ़ु लॻियल आहिनि टेंट, अञा उते वेठल केरु न आहे। त बराए महिरबानी उन्हनि खे असां गुज़ारिश कंदासीं तव्हां ओड़ियुनि जॻहियुनि ते लॻायो जिथे असांजा माण्हू वेठल आहिनि वीचारा। हुई तव्हां ॾिसो पढ़ाई एतिरी डिस्टर्ब थी वई आहे, पहिरीं कोरोना जी वजह सां 2 साल मुसलसिल कॉलेज हुजे, यूनिवर्सिटी हुजे, स्कूल हुजे, मुसलसिल बंदि। माना तव्हां पंहिंजे फ्यूचर खे छा ॾेई रहिया आहियो, तव्हांजा ॿार छा पढ़ी रहिया आहिनि। ऐं हींअर 4 महीना थी विया आहिनि, 3 खां 4 महीना, जून खां को हले पियो, जून जुलाई त ठीकु आहे छुटी हुई, हीउ 2 महीनो हले पियो। मतिलबु कुझु स्कूलनि में त जून जुलाई बि छुटी न आहे हूंदी, 1 महीनो छुटी हूंदी आहे, त मुसलसिल छुटियूं पियूं थियनि। त माना पढ़ाई जो एतिरो हर्ज थी वियो आहे। तव्हां जेके स्कूल में बोर्ड मुतासिरीन वेठल आहिनि उन्हनि खे जेकॾहिं टेंट सिटी में त माना मुंतकिल कयो वञे, उन्हनि खे उते रिहाइश ॾिनी वञे त स्कूल खुली वञनि ताकी ॿार असांजा पढ़ी सघनि। ऐं इहा तजवीज़ ॾाढी सुठी हुई, इन तजवीज़ ते जेके गवर्नमेंट खे ध्यानु ॾियणु खपे। अच्छा, हिन हवाले सां कल्ह ट्रोडियूं खां वठी करे सोशल मीडिया ते इहा ॻाल्हि बि हले पई त फैसल ईदी साहब ऐं जूनियर ज़ुल्फ़कार साहिबु ऐं केसर बंगाली बि हुननि सां गॾु वेठो आहे, प्रेस कॉन्फ्रेंस कई, जंहिंमें फैसल ईदी साहिबु चयो त जेका इमदाद असां वठूं था किथां त उन ते टैक्स जेको लॻे थो उहा माफ़ु कई वञे। ऐं गॾो गॾु इहो बि चई पए त कराची में मुस्तक़िल तौर ते बि इन्हनि बोर मुतासिरनि खे रहाए सघिजे थो, रिहाइश इख़्तियार कराए सघिजे थी, उन्हनि जे लाइ प्लॉट्स ॾेई सघजनि था। कल्ह हिकिड़े दोस्त ॿी बि ॻाल्हि कई, इन हवाले सां उहा मूंखे यादि अची वई। उन चयो पिए त जॾहिं कश्मीर में को मसइलो थियो या वरी ॿियनि मुल्कनि में को मसइलो थींदो आहे त पोइ उतां जा जेके ग्राहक उहे हिते ईंदा आहिनि उन्हनि जे लाइ के बि टेंट सिटीज़ क़ाइमु न थींदियूं आहिनि, पर उहे पाण ई हिते अची करे असां सां गॾु मर्ज थी वेंदा आहिनि, असां सां गॾु ज़म थी वेंदा आहिनि, का ख़बर ई न पवंदी आहे त केरु किथां जो आहे। मतिलबु असां पंहिंजनि माण्हुनि खे छो नथा माना पाण में ज़म करण जी कोशिशि कयूं, पाण तां असां उन्हनि खे सपोर्ट कयूं, असां उन्हनि खे हिते तरसाए उन्हनि खे को कारोबार खोलाए ॾेई सघूं था, असां उन्हनि खे किथे जॉब वठाए या लॻाए ॾेई सघूं था ऐं उन्हनि खे सलाह ॾेई सघूं था त हल्को फुल्को हिते कारोबार कयो। कल्ह ट्रोडियूं हिकिड़ो बोर मुतासिर मिलियो ऐं उन चयो त असीं बि उतां आयासीं, पर असां हिते माइटनि वटि तरसियल आहियूं ऐं मां हिकिड़ो रेड़ो केलनि जो माना क़ाइमु करे वरितो आहे, केला खपायां थो, पुटु उन नंढो केले जे रेड़े ते वेठो हुयो। उन चयो त 1000 रुपयो ऐं 1500 डेली आउं कमाए वेंदो आहियां, बजाए कंहिं कैंप में कंहिं स्कूल में रहण जे आउं पंहिंजे माइटनि वटि रहियल आहियां। ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी त हुन पंहिंजो कारोबार स्टार्ट कयो आहे। अहिड़ी तरीक़े सां कराची जी मालिकी बि थींदी, तव्हां हिते अची आख़िर माना इहो ई आहे त पाण खे कराची खे मज़बूत करिणो आहे ऐं कराची में असांजो को न को हिकिड़ो माण्हू हुजणु घुरिजे। कॾहिं बि अहिड़ियूं आफ़तूं अचनि थियूं, बल्कि मां चवां थो त मुख़्तलिफ़ शहरनि में असांजा माण्हू पखिड़ियल छो न हुजनि, असां सभु हिकु जा हंधि छो आहियूं, जेकॾहिं 3-4 भाइर आहिनि त को किथे रहे को किथे रहे, ज़रूरी थोरी आहे त हिकिड़े ॻोठ में पाण सभई हुजूं। सो कराची में जेकॾहिं पंहिंजो को मिटु माइटु हुजे, पंहिंजो को भाउ हुजे, पंहिंजो को सफ़ा वेझो अज़ीज़ हुजे त पाण खे इन्हनि स्कूलनि में या ॿीहर का अहिड़ी मुसीबत हुजे त रहण जी ज़रूरत उते न पवंदी, पाण पंहिंजे माइटनि जे घर लाइ वेंदासीं, पंहिंजे भाउ जे घर लाइ वेंदासीं त ॾाढी सहूलियत थी वेंदी। हिकिड़ो आइडिया आहे। फैसल ईदी साहिब हिन हवाले सां इहो चयो पिए त कराची में हिननि माण्हुनि खे तरसायो वञे ऐं कुझु ॿियूं ॻाल्हियूं बि कयूं जेकी प्रेस कॉन्फ्रेंस में तमामु घणियूं खुलियल ऐं वाज़े तौर हुयूं। प्रेस कॉन्फ्रेंस ॾाढी ज़बरदस्त थी ऐं जूनियर साहब जूं जेके ॻाल्हियूं हुयूं उहे बि ॾाढियूं ज़बरदस्त हुयूं। हालांकि उन्हनि चयो इहो त मूंखे उर्दू एॾी सुठी ॻाल्हाइण नथी अचे, पर हुननि जेको ॻाल्हायो उहो ॾाढो सुठो ॻाल्हायो। पर हुन इहो चयो त इनकलाब अचण वारो आहे ऐं माण्हुनि में ॾाढी तबाही आहे, गुस्सो आहे, छो त हू उते मिलियो आहे माण्हुनि सां, उते वियो आहे ऐं माण्हुनि जो क्रोध उन्हनि जो कर्ब उन ॾिठो आहे। ऐं उहो कुझु वीडियोज़ ऐं जेके तव्हां पिक्चर्स बि वायरल ॾिठियूं हूंदियूं त पाणी में पिया हलनि, माण्हुनि खे वठियो करियो ऐं उन्हनि जो जेको चई सघूं था न हुननि जी जेका इंटेंशन आहे, हुननि जो जेको दिलि आहिनि उहो प्योर आहे। उहे पाण हिकिड़ा जेके आहिनि उहे आर्टिस्ट माण्हू आहिनि त उहे ॾाढा सुठा आहिनि, माना उहे पॉलिटिक्स सां रिलेटेड न आहिनि ऐं उन्हनि बार बार इहा ई ॻाल्हि कई आहे त माना आउं पॉलिटिक्स सां न आहियां, पॉलिटिक्स में मूंखे वञण जी ज़रूरत न आहे। पंहिंजे घरऊं उन इमदाद बि कई आहे, पाण वटि न हू सियासत में आहे, न ई किथे कंहिं माना सुठी सीट ते को लॻियल आहे त उतां माल हुनखे मिले थो, आर्टिस्ट माण्हू आहे ऐं हुन पंहिंजे तरफ़ां बि खोड़ सारी सपोर्ट कई आहे। अलाह ताला असांजे चूंडियल नुमाइंदनि खे एतिरी साञा ॾे, आख़िरत उन्हनि खे यादि हुजे ऐं उन्हनि खे बि इहा ख़बर पवे त हीअ जेका ज़िंदगानी आहे
हीअ जेका तव्हांजी हीअ अयाशी वारी ज़िंदगी आहे, हीअ जेके बंगला आहिनि महल आहिनि, अलाह पाक चाहे त कॾहिं बि कंहिं वक़्तु बि इहे बि नेस्तो नाबूद थी सघनि था। सो इन्हनि ते पाण खे बांवर न करणु घुरिजे, वॾाई न करणु घुरिजे। जीअं ग़रीबनि जा झूपा किरिया आहिनि न, कुझु बि थी सघे थो। मां हिन वारे सां 2-3 महीना पहिरियां हिकिड़ी वीडियो ॾिठी, शानदार क़िस्म जूं गाॾियूं हिकिड़ी पार्किंग में बीठल हुयूं कंहिं फ्लैट्स जे हेठां, शानदार क़िस्म जूं 0 मीटर गाॾियूं हुयूं, पर उन्हनि ते अचानक छिप किरी पई मथां ऐं 4-5 ई गाॾियूं दॿिजी वियूं। त माना ईअं बि थी सघे थो, अखि चिंब जो खेल आहे, को वॾो नुक़सान बि थी सघे थो। सवात जी हेॾी ख़ूबसूरत हनीमून होटल किरी पई, तव्हां छा था सम्झो? त माना आउं चवां थो त अखि पटियो, कुझु बि थी सघे थो। ही तव्हां जेकी ज़िलज़िला प्रूफ जेकी बिल्डिंग्सूं ठहिरायूं आहिनि या बंगला ठहिराया आहिनि, तव्हांखे लॻे थो त तव्हां जिते आहियो सेव आहियो ऐं तव्हां वटि का मुश्किल नथी अची सघे। अलाह त जॾहिं राहिमीन आहे, जॾहिं करम वारो आहे, त उते उनजो जॾहिं गुस्सो अचे थो हुनखे, कहर जॾहिं नाज़ थिए थो, उहो थी वेंदो। सो अलाह पाक तव्हांखे सम्झ ॾे ऐं असांजे माण्हुनि खे पंहिंजे हिफ़्ज़ो-मान में रखे। हिते शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था। इन मौज़ूअ ते असां पूरो हफ़्तो ॻाल्हाईंदासीं। असां हाणे तव्हां असांजे बैग ते ॾिठो हूंदो त असां सॼो माहौल उहो ठाहे छॾियो आहे। ॿोॾि मुतासिरनि जी सहायता जे लाइ असांखे ॻाल्हाइणो आहे। ॿोॾि मुतासिरनि खे कहिड़ो रिलीफ मिले थो, इन ते असांखे ॻाल्हाइणो आहे। असांजा माण्हू किथे किथे आहिनि, दरबदर आहिनि या सेट आहिनि, इन ते बि असां ॻाल्हाईंदासीं। असांखे सिंध पई थी सॾे। हिते शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठंदासीं, मोटी ईंदासीं। केरु मूंखे अॾे सिंध पई थी सॾे। रूह आ रोग में विया सभई सोग में, पाड़ो पंहिंजो छॾे सिंध पई थी सॾे, सिंध पई थी सॾे। ऐं काल माउ वई मरी, अॼु पधर ते वरी, काल माउ वई मरी, अॼु पधर ते वरी, ॿारड़ो थो ॿुॾे सिंध पई थी सॾे। केरु मूंखे अॾे सिंध पई थी सॾे, मारू विया सभु लॾे सिंध पई थी सॾे, सिंध पई थी सॾे, सिंध पई थी सॾे। असीं वरी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थी वियासीं ऐं मौज़ महिमान बि पहुची चुका आहिनि, जिन खे असां सॾायोसीं। असां उन्हनि खे स्टूडियो में सॾायोसीं, पर असां तव्हां सभिनी खे सिंध सॾे पई वाह रखण जे लाइ, जेकी बेयारो मददगार मारू आहिनि, उन्हनि जी सार लहण जे लाइ, उन्हनि जी हेल्प करण जे लाइ, उन्हनि सां ॾुख वंडण जे लाइ, उन्हनि खे दिलदारी ॾियण जे लाइ। कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त का शइ जेकॾहिं न बि हुजे, तॾहिं माण्हू उन्हनि वटि वञे, हली वञे, लड़ी वञे। आथ त दिलदारी ऐं पंहिंजाइप जो अहसास ई ॾेई अचे, त इहा बि हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे, ईअं न? पर जी बिल्कुलु, मां सही था चओ। सिंध पई थी सॼे स्पेशल ट्रांसमिशन आहे, असांजी पूरो वीक हलंदी। असांजी पूरी कोशिशि हूंदी हिते जंहिं कैंप्स वग़ैरह लॻायूं आहिनि या उहे माण्हू जेके मदद करे रहिया आहियूं, उन्हनि खे असां मदू करियूं, उन्हनि खे असां प्रोग्राम में घुरायूं ऐं उन्हनि सां गुफ़्तगू करियूं, ताकी अव्हांखे बि नॉलेज मिले ऐं अव्हांखे इहा बि ख़बर पवे त केरु केतिरी मदद करे रहियो आहे। असल में ईअं थींदो आहे त हिकिड़ो चवंदा आहिनि न, हिकिड़ो पॉज़िटिव मोटिवेशन ईंदी आहे। या असां चई सघूं सिंधी में, सवली सिंधी में रीस थिए त हीअ एतिरी मदद करे रहिया आहिनि, त असां बि थोरी मदद करियूं। अक्सर इहा शइ थींदी बि आहे ऐं सुठो बि लॻंदो आहे जेकॾहिं इहा शइ आहे, इहा पॉज़िटिव आहे। ऐं ईअं जेकॾहिं ॻाल्हि करियूं पिक्चर्स कढाइण जी, त काफ़ी ॿ ईंदा आहिनि, तज़ाद वारा ईंदा आहिनि ओपिनियन। त हिकिड़ो इहो हूंदो आहे त असां ॾेखारियूं था, ॿियो इहो ईंदो आहे त उन्हनि खे ॾिसी करे असां मोटिवेट थियूं था। पर असल ॻाल्हि इहा आहे त नियत जेका आहिनि उहा मैटर कंदी आहे। नियतुनि जो मालिक जेको आहे न ख़ुदा आहे। असांखे न आहे ख़बर त कंहिंजी नियत कहिड़ी आहे, त जेको कमु करे रहियो आहे उनखे एप्रिसिएशन ॾियो। जी प्लीज़। जेकी फोटोज़ कढाइण जा हामी आहिनि या चवंदा फोटो कढण सां रीस थींदी, कंहिंखे कंहिंजी हेल्प जे लाइ दिलि चवंदी यार मां बि इहो कमु कयां। जेकॾहिं तव्हां फोटो कढो पिया था, जॾहिं तव्हां अपलोडिंग ते ईंदा आहियो, त पोइ एडिट जो ऑप्शन ज़रूरु ईंदो आहे। त उन फोटो ते तव्हां का न का इमोजी रखी छॾींदा कयो या उनखे थोरो ड्राए छॾींदा कयो, उनजो चहिरो ड्राए छॾींदा कयो, बाक़ी सामान वठंदे भली तव्हांखे नज़र अचे। त ईअं बि करे सघे थो, त छो त उनजी इज़त नफ़्स मजरूह न थींदी। ऐं अक्सर असांजा खोड़ सारा माण्हू सिर्फ़ु इन जे करे इमदाद न वठंदा आहिनि, छो त पाण हू पंहिंजे इलाइक़े जा कंहिं वक़्त में सुठा माण्हू रहिया आहिनि या हाणे बि आहिनि, त हुननि जा घर ॿुॾी विया आहिनि, त हू चवनि था किथे फेसबुक ते किथे असांजो फोटो वायरल थींदो, चवंदा यार ही ख़ुदनि बि अॼु ख़ैरात पियो वठे। ॾाढी ॾुखी ॻाल्हि थींदी। असल में ख़बर अथव, इहो ज़्यादातर जेको फेस करिणो पवंदो आहे न, उहो हूंदो आहे मिडिल क्लास खे। मिडिल क्लास वारा जेके माण्हू हूंदा आहिनि, उहे हरूभरू हथ कोन फैलाईंदा आहिनि, त उन्हनि खे इहा शइ फेस करणी पवंदी आहे। बहरहाल असां महिमाननि जी तरफ़ वञूं था। जीअं मांखे ॿुधायोसीं त सिंध पई थी सॾे, केरु मूंखे अॾे, त इहा असांजी स्पेशल ट्रांसमिशन आहे, पूरो वीक हलंदी रहे। मुख़्तलिफ़ महिमाननि सां अव्हांजी मुलाक़ात थींदी। जेकॾहिं अॼु आउं ॻाल्हि करियां त जेके असां वटि मौज़ूज़ महिमान मौजूदु आहिनि प्रोग्राम में, अकरम शेख साहब मौजूदु आहिनि, जंहिंजो सफ़र आउं अव्हांखे ॿुधाईंदी हलां त PTV टू सिंध TV आहे।
काफ़ी पुराणो सफ़र आहे, 35 साल उन्हनि खे थी विया आहिनि एक्टिंग जी फील्ड में। उन्हनि काफ़ी असांखे ड्रामा ॾिना आहिनि ऐं जेके ड्रामा ॾिना आहिनि उहे मोटिवेशनल ड्रामा बि आहिनि काफ़ी, ऐं काफ़ी जेके रियल बेस्ड जेके ड्रामा चऊं उहे ॾिना आहिनि। तॾहिं उन्हनि सां बि ॾाढी सुठी गुफ़्तगू थियण वारी आहे। उन्हनि खां बि पुछूं था त उहे छा करे रहिया आहिनि या उहे जेके माण्हुनि खे ॾिसी रहिया आहिनि उहे माण्हू छा करे रहिया आहिनि, तबसरा कराईंदासीं। अव्हांखे प्रोग्राम में भली कार चऊं था। ऐं उनखां अलावा जेके प्रोग्राम में मौजूदु आहिनि मोहम्मद उवैस मेमन साहब, अव्हांखे प्रोग्राम में भली कार चऊं था। पाण सोशल वर्कर आहिनि ऐं उन्हनि जी जेकॾहिं ऑर्गेनाइज़ेशन जी ॻाल्हि ॿुधाईंदी हलां त शाइन ए पाकिस्तान नालो आहे, पाण फाउंडर आहिनि उनजा। ऐं उनखां अलावा मुख़्तलिफ़ जेके सोशल वर्किंग जे कमनि में ऐं पाण डिबेटर बि आहिनि सुठा, ॾाढी सुठी डिबेट बि कंदा आहिनि। जीअं इवेंट्स थींदा आहिनि ॿारनि जा, हाणे त वॾा थी विया आहिनि पर जनरल ॻाल्हि कजे त ॿारनि जा जीअं इवेंट्स वग़ैरह थींदा आहिनि त उन्हनि में बि पाण ॾाढो सुठो ॻाल्हाए सघनि था। पब्लिक स्पीकर बि आहिनि। हाणे बि जेकॾहिं जीअं वॾी महफ़िल झूननि जी हुजे, बुज़ुर्गनि जी हुजे, उते ई हाणे ॿार ई लॻंदा को मसइलो हा एग्ज़ैक्टली। उनखां अलावा यूसरा उवैस मेमन साहिबा असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। अव्हांखे बि प्रोग्राम में भली कार चऊं था। पाण जेके आहिनि उहे चेयरपर्सन साॻूणी ई ऑर्गेनाइज़ेशन जूं, शाइन ए पाकिस्तान जूं, ऐं पाण बि पब्लिक स्पीकर आहिनि। ऐं उनखां अलावा पाण होस्टिंग बि कनि थियूं ऐं ॾाढो सुठो ॻाल्हाइनि थियूं ऐं सोशल वर्किंग में बि पाण इन आहिनि ऐं इन्हनि ॿिन्हिनि जी जोड़ी आहे ऐं पाण बि इन फील्ड में मिलिया आहिनि। अवां ॿिन्हिनि खे ॿीहर भली कार चऊं था प्रोग्राम में। ऐं उनखां अलावा जेके असांजा सिंगर मौजूदु आहिनि प्रोग्राम में, कलंदर बख्श साहब, अव्हांखे प्रोग्राम में भली कार चऊं था। संध्या ॾाढा सुठा म्यूज़िशियन, ॾाढा सुठा सिंगर उस्ताद बादल आई साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि। अव्हांखे बि प्रोग्राम में भली कार चऊं था। मोहम्मद अली साहब ढोलक ते आहिनि। अव्हांखे बि प्रोग्राम में भली कार चऊं था। कलंदर साहब जो स्टाइल ई तव्हांखे ॿुधाईंदो त वाकई माना कलंदर त आई दिलि में आहे सही हुनजी स्टाइल वेहण जो, हुनजो अंदाज़ ई पंहिंजो आहे न अंदाज़। कलंदर साहब खे मां बि दिलि जी अथाह गहराइनि सां भली कार चवां थो। ऐं स्टार्ट वठूं था अकरम शेख साहब खां। जी शेख साहब, सिंध सॼी ॿुॾी वई, माना धरती ॼण भुली वई न। असांजी दिलि, असांजो माना माहौल, असांजो ज़हन, असांजा ख़्याल हेॾे होॾे थियल आहिनि। छा कैफ़ियत आहे तव्हांजी? तव्हां पंहिंजी कैफ़ियत पहिरियां बयानु कयो त पोइ वरी असां बि सुर सघूं था। कैफ़ियत मां सच पुछो त नथो ॻाल्हाए सघां। ॾाढो कर्ब वारो माहौल आहे ऐं ख़ासि तौर ते हिन वक़्तु मां इहा ॻाल्हि कंदुसि त जिन जा घर किरिया आहिनि न उन्हनि खे वरी वधीक ॾुखु थिए थो, छो त हिकिड़ो रुपयो गॾु करे को माण्हू घर ठाहींदो आहे, हिकिड़ो सुपिनो हूंदो आहे, ख़्वाबु हूंदो आहे, उहो अचानक ख़्वाबु टुटी पए या ड्रही पवे त पोइ इहो सूरु खाईंदो आहे दिलि खे। इलाही माण्हू अहिड़ा आहिनि जिन खे पंहिंजो घर न आहे। कराची जी जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं त उन्हनि खे पंहिंजा आस्थाना न आहिनि, पंहिंजा ठिकाणा न आहिनि, पंहिंजो को थाक न आहे, किराए जे घरनि में रहनि था। ऐं जेकॾहिं को ॻोठ जो माण्हू माना हिते जेकॾहिं कमाए ऐं ॻोठ वञी घर ठाहे थो, हिकु हिकु पैसो पाई गॾु करे, जमा पूंजी लुड़ी वञे थी, माल मरी वञे थो, फ़सुल तबाह थी वञनि था, ॾाढी ॾुख वारी सूरत हाल आहे इहा। कल्ह टियों ॾींहुं मां हिकिड़े माण्हू सां ॻाल्हायो पए, उनखे चइमि पए त यार हीअ सॼी सिंध वॾो आसूदो माण्हू हुयो। उन चयो त साईं असां पाण हिन वक़्तु ॾाढी ॾुखियाई जो शिकार आहियूं। हू चए पियो त मुंहिंजे वणनि जे फ़सुल में, केलनि जे फ़सुल में पाणी बीठल आहे ऐं मूंखे जो तव्हां आमदनी थींदी, इनकम थींदी हुई, हिन भेरे न थी सघंदी। ऐं पाण सम्झो त रोड ते अची वियो आहियां। मूंखे पाण जेका इनकम जनरेट थींदी हुई, मूंखे जेको बिज़नेस हुयो उहो ठापुर जो शिकार थी वियो आहे। मूंखे का नौकिरी बि न आहे। मूंखे हू चई रहियो हिन वक़्तु त वरी बि तव्हां ठीकु आहियो, का जॉब कयो त तव्हांखे ख़बर आहे त मंथली तव्हांखे एतिरी इनकम मिलंदी। मुंहिंजो सॼो बिज़नेस ई हेॾे होॾे थी वियो आहे, मूंखे काॾों कीअं पैसा मिलंदा? पूरी उमिरि जी कमाई वई हली न, पैसा जमा करणु केॾी मुश्किल जी ॻाल्हि हूंदी आहे, मतिलबु ॾाढी मुसीबत जी ॻाल्हि आहे। उनखां अलावा असां ईअं ई जनरली मोबाइल चोरी थी वेंदो आहे त असां ॿ टे ॾींहं त सदमे में वेंदा आहियूं त असांजो मोबाइल चोरी थी वियो, हुननि जा त घर सर ढही अकरम शेख साहब जी अखियुनि में लुड़क इन ॻाल्हि जी साबिती आहिनि त जी वाक़ई जुड़ियल आहे, असांजो बि जुड़ियल आहे। खोड़ भेरा रुना आहियूं, दर्द माना बयानु नथा करे सघूं। जेकॾहिं असीं हिते स्टूडियो में आहियूं न, तव्हां सोचींदा हूंदो ठीकु ठाक ख़ुशबाश सोफ़े ते वेठा आहिनि, हिननि खे कहिड़ो दर्द कहिड़ो सूरु, पर असां इहे फुटेजिस नथा ॾिसी सघूं। मासूम ॿारनि लाश नथा ॾिसी सघूं, मासूम ॿारनि खे ॿुॾंदे नथा ॾिसी सघूं। कंहिं न्याणी जो ॾाह जो पेटी जेका खॼे थी ऐं ईअं दरिया मां तरंदी थी वञे, मूं त पेटियुनि में लाश ॾिठा। हाणे माण्हू पेटीअ में लाश खणी पार कराइनि था, छो त उन्हनि खे माना दरिया पार करण जे लाइ को वसीलो न आहे, का ॿेड़ी न आहे, को माना अहिड़ो तारू माण्हू न आहे जेको ॿुॾंदड़नि खे बि ॿाहिरि कढी सघे। इलाही सारो पाणी आहे, वण टिण ॿुॾी विया आहिनि, वण ॿुॾी विया आहिनि, वॾा वॾा ड्रिगा वण ॿुॾी विया आहिनि। मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते पोल जेके आहिनि ट्रांसफार्मर ॿुॾनि नज़र अचनि था, माना एतिरो हाई लेवल जो पाणी आहे, ॾुखाइती सूरत हाल आहे। माण्हू चवनि था त सिंध जेको आहे सा अलाह जो अज़ाब, ठीकु आहे, असां इन खणी चऊं था अलाह जो अज़ाब नाज़िल थियो आहे। हिन में ॾोह मां इहो चवंदुमि त असांजे जेका न
जेके सरमाएदार आहिनि जेके जागीरदार आहिनि उन्हनि जो वॾो ॾोह आहे। साईं हिकिड़ो जुमिलो चवंदा आहिनि न त ही अमालनि जी शामत अमाल आहे, अमालनि जी ही अमाल आहिनि न असां पाण खे सेट न करे सघंदा, इहो बि त अमाल आहिनि न असांजा। अमाल जेके आहिनि से इरशाद साहब मां त असां पंहिंजो infrastructure जी अमालनि जो चीज़ वॾो अमल दख़ल आहे। हा मां कॾहिं कॾहिं कैलकुलेशन कंदो आहियां सिंध जे उन्हनि सरमाएदारनि जी जागीरदारनि जी जेके सिंध जा सरमाएदार जागीरदार आहिनि, छो जो मूंखे ख़बर आहे मां सॼी सिंध घुमंदो आहियां, तव्हांखे ख़बर आहे पाण असां हिकु ॻोठ में वेंदा आहियूं रिकॉर्डिंग कंदा आहियूं, ऐं मुंहिंजी कैलकुलेशन आहे त उहे माण्हू जे कॾहिं सरहंदी वारा माण्हू जे कॾहिं ज़कात कढनि, ख़ाली जेका ज़कात जेका अलाह हिकिड़ी मुक़ररु कई आहे त तव्हां पंहिंजे माल मां 2.5% ज़कात ग़रीबनि में विरायो, सही पोइ हीअ जेको ॿोॾ अचे थी न ऐं जेके सैलाब अचनि था नी, इहे रुख ॿियो इख़्तियार कंदा हेॾे न ईंदा। मुंहिंजो ईमान आहे हिन करे 2.5% त छा 0.5% बि कोन था कढनि, ज़कात ॾियनि ई कोन था। अलाह जे ॿियो वरी अलाह सां जंग आहे, अॼु अलाह सां कहिड़ी जंग आहे, व्याज आम थी वियो आहे, जेको बज़ाहिर अलाह सां जंग आहे, व्याज वठणु, सूदखोरी व्याज वठणु अलाह सां जंग आहे डायरेक्ट। सही, पहिरियां त ॿिए मज़हब वारा कंदा हुआ, हाणे मुस्लमान अॻिभर आहिनि हिन ॻाल्हि में, सभु माना टॉप लिस्ट जेके ॾिसो था मुस्लमान पहिरें नंबर ते। ऐं ॿियो अकरम शेख साहिबु ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई त कान का शइ कढणु घुरिजे। मूंखे यादि आहे ऐं अॼु बि जॾहिं ॻोठ वेंदो आहियां त दरवाज़नि ते मायूं ईंदियूं आहिनि, फ़क़ीर ईंदा आहिनि, त ॿियो घर में कुझु न बि हूंदो आहे त उन्हनि खे अटे लप ज़रूरु ॾिबी आहे, माना कान का शइ ॾिबी आहे। पोइ जेकॾहिं पैसा हूंदा आहिनि अमड़ जी गंढ में त उहे कढी ॾींदी आहे, दरवाज़े ते सॼो ॾींहुं फ़क़ीर ईंदा आहिनि, पोइ अटे लप ॾींदा आहिनि या का अहिड़ी शइ कपिड़ा लटा पुराणा, हाणे उहे शयूं ख़तमु, दर बंदि थी विया आहिनि। कोन था ॾियनि जेके सरमाएदार आहिनि जिन हिननि ॾिसो मां तव्हांखे ॿुधायां असांजा जेके ग़रीब मारोड़ आहिनि न जेके उहे हिननि वॾेरनि जागीरदारनि सरमाएदारनि जी मज़दूरियूं कंदा आहिनि, ठीकु आहे न, उन्हनि जी बनियुनि ते कमु कंदा आहिनि, इहे अॼु इहे लुड़ी आया अथव, इन्हनि जूं बनियूं संभालींदा आहिनि, हिन ते कमु कंदा आहिनि, ॻोठ उन्हनि जा ॻोठ ठहियल आहिनि, इन्हनि जो ॿियो को कमु कोन्हे, हिन खे नौकरियूं कोन्हनि, सही सही आहे, इन्हनि खे नौकरियूं कोन्हनि के इहे इन्हनि जा ई कमु कंदा आहिनि। सही, उहे मूं चयो पिया त उहे वीचारा काॾे वेंदा, उन्हनि जी मज़ूरी कंदा आहिनि, उन्हनि जूं खाटियूं खणंदा आहिनि। असांखे त ख़बर आहे न त हिकु घर मां जेको आहे मतिलबु जेकॾहिं ॿ भाती आहिनि त हिकिड़ो खाटी ते वेंदो आहे, हिकिड़ो कमु कंदो आहे हुते, हिकिड़ो पंहिंजे माल जो कमु कंदो आहे, हिकिड़ो ख़ैरपुर जायूं खजनवारी सीज़न में किथां किथां माण्हू साईं मां पाण हिन बाग़नि में कमु कयो आहे, पाण बाग़नि में कमु कयो आहे, रोज़ी रोटी आहे नंढपण खां मूंखे ख़बर आहे त बाग़नि में मूं कमु कयो आहे, पाण बाग़नि में मूं मज़दूरी कई आहे। मां पाण हिननि बाग़नि में जेको आहे सो 1975 जी ॻाल्हि थो ॿुधायां तव्हांखे, मां 75 जी ॻाल्हि थो ॿुधायां, तव्हां शायदि जवाब बि न आहियो 75, त उनजी ॻाल्हि मूंखे ख़बर आहे त ही माण्हू, पर जॾहिं जेके जागीरदार सरमाएदार आहिनि नी, हाणे ॾिसो न सभु जेके को हिन में अमीर माण्हू लुड़ी कोन आयो अथव, को जागीरदार को सरमाएदार को, हे ॾिसो जेके तव्हांजे फोटू लॻियल आहिनि इहे सभु ग़रीब मारोड़ अथव। इन्हनि खे इहे माल बंदा वीचारे जंहिंजो खीर ते गुज़ारा कयो, सफ़र ते गुज़ारा कयो, वीचारा पंहिंजी बनी ॿारो करे मज़दूरी करे पंहिंजो पेट पालींदा आहिनि, ठीकु आहे। हाणे हिन सार केरु लहे, सार उहे आहिनि जेके इन्हनि खे माने थोरो घणो प्रोवाइड कंदा आहिनि, मसइलो मज़दूरी उन्हनि कराईंदा आहिनि, उन्हनि खे सारा तला कोई बि सार नथो लहे, कोई कंहिं कोन थो वञे, नज़र कोन थो अचे सॼी मीडिया ते त बाबा केरु वॾेरो आयो ईअं चई वियो त बाबा 1%, हिकिड़ो मूंखे 2-3 नज़र आया आहिनि जेके जिन जो ख़ैर उहे सोशल मीडिया ते नज़र अचनि था। इन ते कंटिन्यू कंदासीं, अवेस साहब वारा बि इन ॾिस में। अच्छा, असांखे इहो ॿुधाइजो त जीअं सर बि इहा ॻाल्हि कई त अहमालनि जो आहे, पर मूंखे इहो ॿुधायो त जागीरदार या जेके सरमाएदार आहिनि उहे बचियल आहिनि, असांजा ग़रीब माण्हू ई छो लुड़ी विया आहिनि? अल्लाह के नाम से शुरू जो बड़ा मेहरबान निहायत रहम करने वाला है। इरादे जिनके पुख्ता हो, नज़रें जिनकी खुदा पर हो, तला तुम खेस मौजों से वो घबराया नहीं करते। आज जो हालात हैं सिंध के, आऊं एड़ा ऐड करा तो उन ॻाल्हि ते कि आई कि वडेरा जागीरदार सिस्टम आज तक क्यों इतना स्ट्रॉन्ग है कि वो सैलाब में नहीं डूबा, जितनी तस्वीरें हैं वो सिर्फ गरीब की हैं। तो क्या खूब इकबाल ने कहा था कि दयारे इश्क में अपना मकाम पैदा कर, नया ज़माना नए सुबह शाम पैदा कर, अगर खुदा दिले फितरत शनास दे तुझको, सकूते लाला व गुल से कलाम पैदा कर, मेरा तरीक अमीरी नहीं फ़कीरी है, खुदी ना बेच गरीबी में नाम पैदा कर। आज कहाँ गई गरीबी, कहाँ गई गरीबी, किस में नाम पैदा किया? पॉलिटिक्स में, सियासतदानों ने, हैं साइंसदानों ने। सिर्फ हमने करा तो करा क्या? आज शाह वलीउल्लाह के
कब्र के अंदर क्या हाल हो गया आप पूछ सकते हैं। आप शाह वलीउल्लाह को देखें, शाह अब्दुल लतीफ़ भटाई को देखें, ये किस चीज़ की धरती थी? ये सूफिया की धरती थी, ये वलियों की धरती थी। आज पाकिस्तान बना इस्लाम के नाम पे था, जिस तरह कह रहे हैं कि हम ज़कात से लेकर खैरात तक, अतियात तक, फितरात तक और हमेशा अपना ही गुलाम बना के रखने की जो सोच है, अगर सोच नहीं बदलेगी तो 75 साल आज़ादी को हो गए, लेकिन आज भी हमारी सोच गुलाम है। सोच अगर हमारी बदल जाए तो हम कहाँ हो। और यहाँ पर यही कहूँगा कि ये वडेरा जागीरदारा सिस्टम, अगर हम जॉब्स, तालीम, तरबियत और तहजीब के अंदर अगर हम दायरे में लेके बात करें तो ये गरीबों का जो हाल हुआ है, हाँ, डिबेटिंग में ये असल में सॉन्ग जो टाइम थी वह तहां जी जगह सूफी जी जगह गाल कई उन्हीं सॉन्ग जी तरफ हलूं था। असल में मुंह ये कयो सिर्फ डिबेटिंग में इहो ई थींदो है, टाइम इज अप, ये थींदो है टाइम इज अप जी। हो सिगो मोट सावला वरिया
पेर तुंहिंजा घुमाया अखियुनि ते सिगो मोट सांवला वरी आ वतन ते। अल्लाह पाक सभिनी खे पंहिंजे वतन ॾे, पंहिंजे थाकनि ॾे, पंहिंजे माॻनि ॾे वरी वराए ऐं वरी ख़ुशहाली वारी ज़िंदगी गुज़ारनि। उहे दिलि सां दुआ कयूं था त सभु तकलीफ़ूं ॾुख इहे अहंज मिटिजी वञनि। हिते शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था, मोटी अचूं था छो त सिंध पई थी सॾे। केर मूंखे अॾे सिंध पई थी सॾे। सिंध पई थी सॾे, सिंध पई थी सॾे ऐं असीं हिन सॾ ते पहुची चुका आहियूं। तव्हांखे पुछणो आहे, तव्हांखे वावर करणी आहे पंहिंजनि माण्हुनि जी, छा छा थिए पियो, सिंध जी सूरत हाल छा आहे, कहिड़नि इलाइक़नि में अञा पाणी बीठल आहे ऐं किथां पाणी पाण पंहिंजी मतिलबु पाण त कढियो वियो आहे ऐं किथे किथे निज़ाम डामाडोल आहे। छो त जिते जिते पाणी आहे उते आउं ॾिसां पियो त दोस्त शिकायतूं कनि पिया त लाइट त आहे ई कोन ऐं इन खां सवाइ ॿियो इंटरनेट जो जेको मसइलो आहे उहो बि उते डामाडोल लॻो पियो आहे। छो त जेकी पोल्स आहिनि या जेकी टावर्स आहिनि इंटरनेट जा उहे बि जनरेटर ते हली हली थकिजी पिया आहिनि। इहे मसइला पिया आहिनि। ऑप्टिक फाइबर जेका केबल्स आहिनि उहे ख़राब थी वियूं आहिनि। पोइ उहे असां जेकॾहिं ॻोठनि जी ॻाल्हि करियूं, शहरनि जी ॻाल्हि करियूं, हर किथे ॻोठ त बचा ई न आहिनि। सिंध त पूरी ॿुॾी वई आहे। छा बचियो आहे? पूरा घर तबाह थी विया आहिनि, कुझु बि न आहे बचियो। पर जेके भर पासे में अहिड़ा शहर आहिनि जेके बची विया आहिनि, उन्हनि वटि जेके केबल्स आहिनि इंटरनेट जूं स्पेशली, उहे कमु न पियूं कनि। लाइट न आहे, जनरेटर नथा हलनि उन्हनि जा, छो जो लाज़मी ॻाल्हि आहे लाइट न आहे, जनरेटर ख़राबु थी वेंदा। केतिरो हलंदो जनरेटर? माना हिकु ॾींहुं, 2 ॾींहं, 3 महीना मुसलसिल केतिरा हलंदा जनरेटर, UPS, बैटरीज़ केतिरो हलंदियूं? कुझु बि न पियो थिए ऐं का सही मदद बि न पई थिए। बहरहाल यूसरा असां सां गॾु मौजूदु आहिनि। यूसरा असांखे इहो ॿुधाइजो त अव्हांजी ऑर्गेनाइज़ेशन जेका आहे शाहीन-ए-पाकिस्तान, उहा छा करे रही आहे? जी अस्सलाम वालेकुम। असां पहिरियों त मां इहो ॿुधाए छॾियां, असांजी जेका ऑर्गेनाइज़ेशन आहे वैसे त उहो कंदी ई आहे वर्क। असां अहिड़नि इलाइक़नि में असां पहिरियों बि करे चुका आहियूं, सिंध गवर्नमेंट सां ट्रेनिंग सेशन्स कराए चुका आहियूं स्कूल्स, यूनिवर्सिटी, कॉलेजिस में। त असांखे अंदाज़ो आहे की हुतां जा शहर ऐं हुतां जा जेका घर आहिनि हुते कहिड़े मयार ते ठहियल आहिनि, कीअं ठहियल आहिनि। त असां मां इलाही सम्झी सघां थी, जेके मुंहिंजो बैकग्राउंड हुतां जो आहे, लाणी, कंडियारो, खैरपुर, त मुंहिंजा मामू छा रहंदा आहिनि त ख़बर आहे की इलाही कहिड़े ख़स्ता हालत थी वई आहे। अहिड़ी हालत जेका असां शायदि अगरि इमेजिन कयूं उहो बि असां लाइ घटि हूंदो। त असां बेसिकली हिन शइ लाइ कमु करे रहियूं था। असांजा मुख़्तलिफ़ कैंप्स लॻल आहिनि कराची में ऐं असांजी टीम वञी रही आहे। हिकिड़ो क़ाफ़िलो असांजो वञी रहियो आहे जेको इंटीरियर सिंध वञी जेको आहे डिस्ट्रीब्यूट थो करे। असां बेसिकली फूड ऐं अहिड़ी शयूं जेका ख़ुश्क मेवाजात आहिनि ऐं फर्स्ट थिंग जी श्योर कॉल शामिल कयूं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। इरशाद जागीरानी दौलत चांडियो कड़ियो गांव। साईं चांडिया साहब कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ैरियत सां आहियो? अल्हम्दुलिल्लाह ख़ैर आहे। तव्हां ॿुधायो सभु ख़ैर आहे? बिल्कुलु ठीकु ठाक। छा सूरत आहे तव्हांजे इलाइक़े जी? ऐं असां त कल्ह बि 15 शहर खां बदील ज़िले में समनाले घारो आयो कबूल वञणु खटाण पंहिंजी हफ़्तान लेबर बि कया माण्हू वठी गस्ताए माण्हू खे ॿधायो। अच्छा ओहो 200 फुट जो गवर्नमेंट नाले लाइ न हुई को बि उन्हनि जो कारदार कारो कोन हो जॾहिं हुन ॿधायो कोन आया। ऐं इहो ई त जेको पिछले साल ऐं अवां इहो बयानु कयो त वॾे माण्हू जी का शइ नथी ॿुधे। दादा उहे पंहिंजा बंद वधाईंदा ऐं गरीबी ग़रीब जे घर ते ठाहींदा गवर्नमेंट वारा। सही उन्हनि जा MPA में कल्ह जेको कुझु जुड़े जे ख़िलाफ़ थियो हूंदो तव्हां ॿुधो हूंदो। असांजी इहा सिंध जी सूरत हाल जी हथ रखी कई आहे। बसि ग़रीब माण्हू वीचारा रोडनि रस्तनि में बेयारो मददगार वेठा। बसि हाणे हिन सॼी सूरत हाल खे ॾिसी करे पोइ आउं गुज़ारिश इहा कंदुसि त ईंदड़ भेरे वोट कंहिं चङे माण्हू खे ॾिजो। वोट जो इस्तेमाल जेको आहे न अव्हांखे इहा असांजी ताक़त इहा आहे। ॿियो असां कुझु नथा करे सघूं। इनखे का शइ माना को हिननि खे हचा पए का। बिल्कुलु। बाक़ी हाणे पाण हिन वक़्तु इहो ई फ़ैसिलो कंदासीं दिलि सां त हाणे पाण खे इन इमदाद जे आसिरे, बिरयानी प्लेट जे आसिरे वोट पंहिंजो न आहे ॾियणो, न त पोइ वरी इहा ई सूरत हाल थींदी आहे, ईअं ई असांखे भोगणो पवंदो। ठीकु आहे साईं, वॾी महिरबानी। लख थोरा तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो। जी त मां इहो ई बि ॿुधायां की असां बेसिकली जो असांजी क़ाफ़िलो वञी रहियो त या असांजी टीम जेका कमु करे थी
त असां हुन में इहा ई फूड वग़ैरह ऐं ख़ासि तौर पे असां हिन शइ में इलाही कंसिडर कंदा आहियूं की तव्हां रेडी टू ईट शयूं ॾियो जीअं असां बि कयूं था या माण्हू बि असांखे जीअं असांजो कैंप आहे त माण्हू ॾियणु ईंदा आहिनि लेकिन हुन में असां हिन शइ खे क्वालिटी में हो कंदा आहियूं की असां रेडी टू ईट फूड्स ॾियूं जीअं ड्राई फ्रूट्स थी विया बिस्किट्स थी विया छोकी हुननि वटि ना ई घर आहिनि ना ई कोई हुननि वटि इक्विपमेंट्स आहिनि या किचन आहे की उहो ठाही सघनि ना ई हुननि वटि हो फैसिलिटीज़ मौजूदु आहिनि ऐं उहो बिल्कुलु पाणी में ॿुॾी रहिया आहिनि त हुननि वटि बिल्कुलु बि कोई हो न आहे की हो बिल्कुलु मतिलबु उन्हायल आहिनि हो इलाही ना हुननि वटि पाणी पीअण लाइ प्रॉपर आहे पाणी हिकिड़ो त तव्हांखे मेन थिंग हिकिड़ी इहा बि आहे की माण्हू जेका बि ॿी अगरि कैंप्स वग़ैरह जेका माण्हू करनि बि था त उहो सिर्फ़ु फूड वग़ैरह में कंसिडर था करनि लेकिन खाइण हिन शइ में असां न असां अगरि रेदर देन अदर साइड में ॾिसूं त असांखे मेन फोकस हुननि जी हेल्थ में बि करिणो आहे छोकी हेल्थ इलाही अट्रैक्ट कई वेंदी आहे हिन शइ में छोकी हुते ऑलरेडी पाणी आहिनि जिते पाणी ऐं इहे सभु गंदगी थी वेंदी आहे त हुते डेंगी जो इलाही हुते डेंगी आहिनि माण्हुनि जा प्लेटलेट्स कम थी वेंदा आहिनि डेंगी आहे त असांखे हिन शइ में इलाही असां बिल्कुलु जेको हिनमहिल ॾियूं था त डेटोल वग़ैरह मेडिसिन्स पैनाडोल ॾियो था ताकी हुते जेका माण्हू आहिनि उहो पंहिंजी हेल्थ खे मेंटेन करे सघनि ऐं गवर्नमेंट खे बि खपे त हुननि खे कोई हेल्थ ॾियनि हेल्थ फैसिलिटीज़ ॾियनि कोई हॉस्पिटल्स में हुननि खे प्रॉपर रखियो वञे की हुनखे अंडर द ट्रीटमेंट हुजनि ऐं ॿी ॻाल्हि त हुननि खे असां जेको डिफरेंट फार्मा कंपनीज़ सां असां स्पॉन्सर करे असां डिफरेंट हुननि खे पैनाडोल रिजेक्स या डेटोल्स हे जेका शयूं आहिनि हुननि खे ॾियणु खपनि ऐं सेकेंड थिंग हुननि खे शेल्टर प्रोवाइड जीअं असां टेंट्स वग़ैरह ॾेई छॾिया की हुननि खे हिकिड़ो शेल्टर थी वञे ऐं हिकिड़ी ॿी टी मेन थिंग इहा आहे की असां जेका नोटिसेबल न हूंदी आहे जीअं असांखे न ख़बर हुते कहिड़े एज ग्रुप जा माण्हू आहिनि कहिड़े एज ग्रुप जा बच्चा आहिनि त असांखे लेडीज़ पेट्स थी विया बच्चनि जा पैम्पर्स थी विया हो इलाही मेन थिंग आहे छोकी रहण छोकी हुते डिफरेंट लाइफ स्टॉक आहे हिकिड़ी पूरी लाइफ हले थी पई त असांखे सिर्फ़ु मानी में फूड में ध्यानु न ॾियणु घुरिजे उहो त अदर साइड आहे लेकिन हुननि खे ॼण लाइ जीअं मां पहिरियों ॿुधायो हेल्थ फैसिलिटीज़ आहिनि हुननि जी रोज़मर्रा ज़िंदगी आहे त मसाइल हूंदा आहिनि बच्चनि जा लेडीज़ जा त हो शइ बि नोटिसेबल आहे की तव्हां हुननि जा पैम्पर्स जेका कैंप्स लॻाईंदा हुननि खे खपे त उहो पैम्पर्स पैड्स वग़ैरह हे बि शइ ॾियनि जेको असांखे यूज़ में शयूं अचनि डेली रूटीन में बिल्कुलु इहो त ॿियनि खे ॾियणु खपे पर पहिरियों जो सुवाल हो त तव्हां छा पिया कयो असां हे ई था कयूं न की असां बिल्कुलु असां हे ई था चऊं जेको असांजो कैंप वञे थो सॼो जेको ॿुधायो जी जी मेडिसिन्स वग़ैरह पैम्पर्स थी विया या बिस्किट्स थी विया खाइण पीअण जी शयूं अच्छा तव्हांजी केतिरियूं कैंप्स लॻियल आहिनि कराची में असांजी 2 कैंप्स लॻियल आहिनि जी अच्छा अवां वैसा बुधाइजो किथे लॻियल आहिनि कराची यूनिवर्सिटी के एक रोड पे और एक गुलशन मेमार पे ठीक है और आपको ये बताते चलें कि ये कैंप के अंदर ज़ाहिर बात है जब से ये आया है 1 हफ़्ता हो गया तकरीबन तो माशाल्लाह नौजवान रोज़ बैठते हैं और 24 घंटे कैंप ओपन होता है और यहाँ पे आपको पता चले कि माशाल्लाह सिंध का एक हिस्सा है कराची और कराची ने जितना सपोर्ट किया हमेशा की तरह ये भी काबिल तारीफ़ बनता है इसमें कोई शक नहीं जी बिल्कुल और इसमें इस पर अच्छी बात ये दिखी कि चाहे वो कोई भी ज़बान से ताल्लुक़ रखता हो सब ने एक हो के चाहे सिंध धरती के लिए हो बलूचिस्तान के लिए हो जनूबी पंजाब के लिए हो और माशाल्लाह सबको साथ लेके चल रहे हैं। जी अस्सलाम वालेकुम हेलो वालेकुम सलाम साईं केरु पिया ॻाल्हायो हाँ सर मां नमाज़ कलाम तो सखर मां सर हाल खुश आयो बदल में बिल्कुलु ठीकु ठाक ॾियो हाल अहवाल सखर ख़ुशि आहे ठीकु आहे बचाव आहे बचाए सर छो त आउं ॾिसां पियो सखर बिराज जो बाक़ाइदा पंहिंजी माना जलवे में आहे मौज में आहे टीवी जो वॉल्यूम बि घटि कजो ऐं ॿुधाइजो त छा सूरत हाल आहे पाणी घटियो आहे या अञा दरिया बादशाह पंहिंजी मौज में आहे साईं तव्हां मुंहिंजो आवाज़ ॿुधी पोइ था रिप्लाई कयो तव्हां टीवी जो वॉल्यूम बंदि करे छॾियो वॾी महिरबानी दोस्त वरी पोइ टीवी जो वॉल्यूम मतिलबु खोले करे पोइ वरी उतां आवाज़ ॿुधी पोइ रिप्लाई कंदा आहिनि छो त 1-2 मिंट थोरो थींदो आहे सही जी जी तो मैं ये कह रहा था कि एक तो 3-4 दिन से लोग जागे हुए और आपको एक मसला है जो आपको भी आया होगा पहुंचा होगा लेकिन उस पर बहुत ज़रूरी है कि हम लाइव शो में जा रहे हैं तो हम लोगों को बताएं कि मसला आ रहा है और किस वजह से इमदाद सही पहुंच नहीं पा रही है। अब 3 दिन से आप भी जानते हैं कि अगर जो जागा हुआ फिर सामान को पैकिंग करना जैसे बताया पैम्पर्स हैं ब्लैंकेट्स हैं ये सारी चीज़ें अब उसमें लेडीज़ घर के अंदर फैमिलीज़ ये सब पैक करके वापस भिजवाती हैं और मैं यहाँ पर एक गुजारिश करूँगा कि लोग जो देते हैं सामान ना तो वो थोड़ा सा साफ़ सुथरा देते हैं कम से कम ये देख के दें कि एक ही थैली में सब ना डाल दें। मैं आपसे ये गुजारिश करूँगा यहाँ पर कि कम से कम ऐसा
ऐसा दें कि जिसमें बदबू कम से कम ना आए, क्योंकि हम जिस लोगों को देने जा रहे हैं उससे पहले वो कैंप में रहता है, कैंप के बाद वो फिर हमारे घरों में या यूथ के अंदर जाता है, वो पहले बेचारे पैकिंग करते हैं, क्योंकि जाहिर बात है हम किसी को दे रहे हैं तो हम ऐसा तो नहीं देंगे जिससे तो वो ज़्यादा हमारे लिए आसानी होगी, तकलीफ नहीं होगी। दूसरी बात ये कि ये सब सामान हमारे पास आता है और फूड टू ईट के फ़ौरन खाने की चीज़ें, तो ये सब चीज़ें हम एंड में लेते हैं। जो अगर कैश मनी आती है तो हम उसमें ये मना करते हैं कि ऐसी चीज़ें ना दें, क्योंकि एक्सपायरी डेट वाली चीज़ें भी बिस्किट वगैरह आ रहे हैं। अफसोस की बात है कि हम कहाँ जाएँ, अगर 6 डब्बे आते हैं तो 1 डब्बा एक्सपायर है, अब वो लेने वाला भी बेचारा हर किसी की एक्सपायरी तो नहीं देखेगा। और जब हम ये चेक करके डालते हैं, अच्छा ये भी बड़ा है कि क्योंकि लोग आर्जी तौर पर कैंप लगा लेते हैं, तफरीहों में होते हैं, मस्ती मजाक में होते हैं, तो हम इस चीज़ को बहुत मद्देनजर रखते हैं कि जो चीज़ दो तो अच्छी दो वरना ना दो, ठीक है। तो ये चीज़ पे भी है। और दूसरी बात ये कि हम जब जाते हैं तो आप खुद बताएं कि जब इतना बंदा परेशानी में और रोड तो दिख ही नहीं रहा, हजरत आप लोग भी गए होंगे, तो आप पानी इतना है कि कब ट्राला कल्टी हो जाए कोई पता नहीं है। उसके अंदर हम जब मूव करते हैं तो अब झत्ते के झत्ते लोग आते हैं, अब वो कौन है, कोई सिक्योरिटी पर्पज़ नहीं है, और यहाँ तक कि हम अपने लोगों से दिफा नहीं कर पा रहे। बल्कि हमें हैरत तो इस बात की हो रही है कि बीच में ऐसे कौन से लोग हैं जो ये लूट मार कर रहे हैं, ठीक है, लोगों को ज़बरदस्ती रोक रहे हैं। तो ये कि इस पर मैं सिंध गवर्नमेंट से भी गुजारिश करूँगा कि आप, क्योंकि जब तक DSR से या रेंजर्स से लिंक नहीं होता लोग जा नहीं रहे अब, क्योंकि इसलिए कि उनको पता है कि हम बीच में लूट लिए जाएंगे या कोई जत्ता आके हमसे सारा सामान ले लेगा। तो इस चीज़ के लिए आप अपील करें कि उन जो सबब आहे सही, उन सबब इहो आहे त पाण वटि सुठो निज़ाम न आहे, पाण मुख़्तलिफ़ माण्हुनि ताईं उहे शयूं पहुचायूं न आहिनि, सभु बुखायल ॾुखायल सतायल माण्हू आहिनि। माण्हू अची जमबट्टो करे छॾींदा आहिनि, लूटमार थी आहे बक़ाइदा। सभु ॻाल्हि आहे, लूटमार थी आहे। तव्हां सोशल मीडिया ते का ॾिठी आहे लूटमार? सही न कुझु जॻह ते ट्रकुनि ते थिए थी, इका दुका 1%। हाणे कराची मां असांखे ख़बर थी पए त रोज़ हज़ारें ट्रक निकिरनि था। असल में ही जेको ॻाल्हि कंदा न, ही सम्झनि था त लुटमार खे धाड़ेल अची कंदा, उहे बुखायल माण्हू ई चवंदा त असांखे ॾींदा वञो, ईअं प्लानिंग सां जेकॾहिं विरहाइजे, पर रस्ता ई बंदि थी वियो आहे न साईं। हाणे तव्हांखे मां ॿुधायां जेके हाणे 1000 ट्रक रोज़ निकिरनि था कराची, तव्हां 1000 ट्रक जो काफ़िलो ॾिठो आहे या 100 ट्रक जो? तव्हां यकीन ॿुधायो, तव्हां ॿुधायो पाण, 100 ट्रक जो, 100 न 50 ट्रक जो को काफ़िलो ॾिठो अथव? 50 न 20 ट्रक जो को काफ़िलो ॾिठो अथव? कोन ॾिठो अथव। हे रोज़ दावा थी थिए त 1000 ट्रक रोज़ था वञनि, कूड़ था ॻाल्हाइनि। 1000 ट्रक जेकॾहिं कराची मां रोज़ वञनि त असांजी सिंध ख़ुशहाल थी वञे। 1000 ट्रक साईं, 1000 ट्रक मज़ाक न अथव। हिकु ट्रक जेको आहे न, ॾहनि जेको आहे न के ॻोठनि खे जेको आहे खाराए सघंदो आराम सां विहारे करे, कोन इहे सभु कूड़ आहे। हे कूड़ आहे जेको आहे मोकिलींदा 1000 ट्रक, कोन्हनि ट्रक 1000। मां त रोज़ मुंहिंजो सॼो ॾींहुं जेको आहे सोशल मीडिया सां वास्तो खोले, हिकिड़ो ट्रक नज़र कोन थो जेको रोड ते हलंदे नज़र अचे। रस्ता बंदि थी विया आहिनि, तव्हां ॾिसो मोरियो हेॾो बंदि थी वियो आहे, हेॾो जेको आहे ख़ैरपुर नाथन शाह खां बंदि थी वियो आहे, रस्ता बिल्कुलु बंदि थी विया आहिनि। ख़ैरपुर नाथन शाह त वॾी वेदन आहे जो जॾहिं बि अहिड़ो सिलसिलो थींदो आहे ख़ैरपुर नाथन शाह ॿुॾंदो आहे, 2010 में हुनखे ॿोड़ियो वियो, हींअर वरी उन्हनि माण्हुनि भोॻियो आहे। साईं 1200 ट्रक 1000 ट्रक जेके NGOs वग़ैरह दावा थियूं कनि, 1000 ट्रक, कोई 500 ट्रक, कोई 200 ट्रक, कोई 100 ट्रक। कॉल आई आहे, हिन ते ॻाल्हायूं था पाण। इहा सची ॻाल्हि इहा आहे त इहा कैंपुनि जो बि हिकिड़ो कारोबार शुरू थी वियो आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं, छा हाल आहे? बिल्कुलु ठीकु ठाक साईं, तव्हां ॿुधायो तव्हां कीअं आहियो? साईं ख़ैर लॻा, बसि बॉडी साल लॻी पई आहे। कहिड़ी सूरत हाल आहे? शहर कहिड़ो जितां कॉल कई आहे तव्हां? साईं असां ख़ैरपुर ज़िलो आहे, चूंडपुर शहर आहे, तालको नारो, ॿुधो का शइ न आहे, न केरु वार वारो आहे, न केरु करण वारो आहे। अच्छा अच्छा, चूंडको नारो एॾे त वारियासी इलाइक़ो आहे, नारे में त एॾे छा माना एॾे वाक़ई पाणी बीठल आहे, छो त वारी पाणी पी वेंदो आहे। जी जी, वॾो पाणी बनी बनी सब आपके न वार आ न को सेवा नहीं मैंने। अच्छा, तव्हां प्रॉपर चूंडके मां ॻाल्हायो था या नारे मां? छो त नारो जेको आहे उहो वारियासी आहे सॼो इलाइक़ो। चूंडके मां ॻाल्हायो था त ठीकु आहे ठीकु आहे, छो त आउं ॾिसां थो नारो ईअं लॻंदो आहे मूंखे ॼणो थर में वियो आहियां, उहो सॼो सिलसिलो रेगिस्तानी इलाइक़ो, मुंहिंजो उते बि पाणी कीअं बीठो आहे मूंखे सम्झ में कान आई। हा हा, सही सही, त वावर नथी थिए साईं? हलो जी 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 साईं, बसि हाणे वस वारनि खे गुज़ारिश कयूं था त का न का शइ हिते प्रोवाइड कनि, ऐं जेकी बि असांजा NGOs वारा दोस्त आहिनि उहे उसी ताईं पहुचनि, छो त इलाही अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते पहुची नथा सघनि। माना अंग खर में आमिन मीर साहिब जी कल्ह ॻाल्हि ॾिठी पई, वॾी महिरबानी त माना साफ़ी दोस्त जेकी ॾियण वारा दोस्त आहिनि उहे बि उते नथा पहुची सघनि, रिपोर्ट नथियूं थियनि उहे शयूं। खोड़ सारा अहिड़ा मतिलबु इलाइक़ा आहिनि। हिकु कलाम ॿुधूं था, इन ते ॻाल्हायूं था साईं, कैंपुनि वारे मामले ते। पहिरियां कलाम हिकिड़ो ॿुधूं था, कलंदर जेको आहे असां सां गॾु आहे। हा साईं, कलंदर असां गॾु वेठो आहे। ईअं न साईं? हा, सभु सुणा इहे कलंदर गॾु आहे। ओ मिठा मारवाड़ा छाखा छदे वयड़ा, ओ मिठा मारवाड़ा
छाखा छॾे वयरा असली उन्हनि जा कहिड़ा कौल हुयरा मिठा मारवड़ा छाखा छॾे वयरा ओ मिठा मारवड़ा छाखा छॾे वयरा असली उन्हनि जा कहिड़ा कौल हुयरा मिठा छोड़े वया पट में तेरा कन जी मारी दिलरी दर्दन मेरा आहे आज़ाद छोड़े वया पट में तेरा कन जी मारी दिलरी दर्दन मेरा आहे आज़ाद दुखा दी आया खुशी वया सारी वो दुखा दी आया खुशी वया सारी दम दम उन्हनि जा अति पूरा पयरा वो मिठा मारवड़ा छाखा छॾे वयरा वो मिठा मारवड़ा छाखा छॾे वयरा असली उन्हनि जा कहिड़ा कौल हुयरा मिठा मारवड़ा दैया दिलासा दिल खणी वड़ा सा हे गल देई बेटी पल्या पंजो पान दैया दिलासा दिल खणी वड़ा सा हे गल देई बेटी पल्या पंजो पान वायदा बरहने जा मोती दा परे जान वायदा बरहने जा मोती दा परे जान दम दम उन्हनि जा अची पूरा पयरा मिठा मारवड़ा छाखा छॾे वयरा ओ मिठा मारवड़ा छाखा छॾे वयरा असली उन्हनि जा कहिड़ा कौल हुयरा मिठा मारवड़ा चीज़ लचका पई कदा यार ईंदो महल इन्हीअ में दामेरा चीज़ लचका पई कदा यार ईंदो महल इन्हीअ में दामेरा कुछ त विचो वठी नाल नींदो कुछ त विचो वठी नाल नींदो कुछ त विचो वठी नाल नींदो सदके उन्हनि जा जन बार खयरा वो मिठा मारवड़ा छाखा छॾे वयरा वो मिठा मारवड़ा छाखा छॾे वयरा असली उन्हनि जा कहिड़ा कौल हुयरा मिठा मारवड़ा सभु तकलीफ़ूं ॾुख इहे अहज मिटिजी वञनि हिते शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था मोटी अचूं था छो त सिंध पई थी सॾे केर मूंखे अॾे सिंध पई थी सॾे पई थी सॾे ऐं असां वरी सॾ में सॾु ॾियण जे लाइ हाज़ुर थिया आहियूं तव्हांजी ख़िदमत में तव्हां सां जुड़ी सघो था टेलीफ़ोन करे सघो था पंहिंजे इलाइक़े जी सूरत हाल बाबति असांखे ॼाण ॾेई सघो था हूअं त ओवरऑल असां पाण बि ॼाणूं था ऐं सोशल मीडिया जो जेको इस्तेमालु करे थो उनखे ख़बर आहे त किथे किथे छा पियो थिए
पर तव्हां पाण पंहिंजी ज़ुबानी ॿुधाईंदो त अञा उहा ॻाल्हि यकीन में अची वेंदी। छो जो असां हिते वेठल आहियूं, असां जेकॾहिं ॻाल्हाईंदासीं त माण्हुनि जी ॻाल्हि इहा ई ईंदी त तव्हां हिते वेही करे कीअं था ॻाल्हि करे सघो। पर जेकॾहिं अव्हां कॉल्स करे असांखे ॿुधाईंदा असां छा सूरत हाल आहे, अव्हां ताईं इमदाद मिली रही आहे या न मिली रही आहे, इन जे करे असांजी पूरी कोशिशि हुई जेके वॉलंटरी कैंप्स लॻाए वेठा आहिनि उन्हनि सां बि असां ॻाल्हायूं त उन्हनि खे मसइला कहिड़ा दरपेश अचनि था ऐं एनालिस्ट खे घुरायूं जेके सिंध जे मामलनि ते ॻाल्हाए सघनि। ऐं अव्हां कॉल करे ॿुधाए सघो था त अव्हां सां मतिलबु केरु अची रहियो आहे, अव्हां खां केरु पुछी रहियो आहे, अव्हां वटि कैंप्स कॉल अची। जी अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। बाबा असां आहियूं असुल खैरपुर मीरठ जा, रहंदा असां इस्लामाबाद में आहियूं। जी जी। असांजो ॻोठ मतिलबु सफ़ा तबाह थी विया, नंढड़ो ॻोठ आहे असांजो। हाँ हाँ। ॿुधो उते बि काफ़ी घर किरिया आहिनि ऐं जेके तव्हां माना व्याज खोरनि जी ॻाल्हि था कयो त उहे बि असांजे माना पूरे ॻोठ में उन्हनि कंट्रोल कयो आहे। ॿुधो? अच्छा। हा असां माना असांखां पाण ई आवेदन थी विया। अच्छा, तव्हां खां केरु पुछण आयो आहे, तव्हां ताईं इमदादी का ट्रक वग़ैरह आई आहे? छो कराची मां इहे ई दावाऊं थियनि थियूं त न असां उते सिंध में न आहियूं न, असां रहंदा हिते आहियूं इस्लामाबाद में रहंदा। इस्लामाबाद तव्हां रहो इस्लामाबाद में था पर तव्हांजा माइट वग़ैरह त उते रहनि था? माइट मतिलबु वीचारा ग़रीब, इलाही ग़रीब आहिनि, इलाही ग़रीब, उन्हनि जा बि घर तबाह थी विया आहिनि। असांजो घर पाण किरी पियो आहे। ॿुधो असांजो घर पाण किरी पियो आहे, असां रहंदा हिते आहियूं, फैमिली पूरी फैमिली असां हिते ई माना सेट आहे। सही आहे? सही मतिलबु हे सभु दावाऊं आहिनि, हुकुमराननि सफ़ा तबाह करे छॾिया। अहिड़ा असांखे करप्ट हुकुमरान मिलिया आहिनि जो बसि ख़ुदा इन्हनि जो ॿेड़ो गर्क कंदो, अलाह इन्हनि खे इन्हनि खां पुछंदो, इन्हनि खे इन्हनि मां कढो, सीएम हाउस मां कढो, इन्हनि ग़रीबनि खे हिकु राति ते रहायो, हिननि खे उन जाइ ते रहायो जिते हे ग़रीब वीचारा मिसकीन माण्हू वीचारा तकलीफ़ में। ख़ुदा इन्हनि खे गर्क कंदो, असांजे हुकुमराननि खे, असांजा हुकुमरान असांखे ग़लति मिलिया आहिनि, ख़ुदा इन्हनि जो ॿेड़ो गर्क कंदो। जी जी, अम्मा बस कोशिश कजो त नेक्स्ट टाइम वोट जो इस्तेमाल जेको आहे न उहो सही कजो। अब असां वोट ॾींदा ई न आहियूं, असां कंहिंखे वोट न ॾींदा आहियूं, असां न ॾींदा आहियूं वोट, असां वेंदा ई न आहियूं। इहो जेको चओ था वोट न ॾियणु, इहो बि ग़लति आहे। तव्हां ॾींदव त बाक़ी असांजा हुकुमरान ख़ुदा जी का ख़ुदा जो कहर कंदड़ मार पवंदड़, ख़ुदा जी असांजे सिंध खे तबाह इन्हनि करे छॾियो आहे। ॿुधो हिकु तव्हां इन्हनि खे हिकु राति ॿिनि रातिनि लाइ इन्हनि पाणीअ में छॾियो, इन्हनि खे रोडनि ते छॾियो त इन्हनि खे ख़बर पवे त तकलीफ़ छा थींदा। ग़रीब दर्द था सम्झनि, ग़रीब दर्द ग़रीब खे ख़बर आहे, अमीर खे पंहिंजा महल महल आहिनि बसि। सही था चओ, बिल्कुलु सही था चओ, हक़ीक़त है जी। ख़ुदा जो कहर इन्हनि जे मथां किरण जहिड़ो असांजे मतिलबु बसि ख़ुदा जो अज़ाब असांजे लाइ हुकूमत थी माना आई आहे। इहा ॻाल्हि हक़ीक़त है बिल्कुलु। अली तव्हां जज़्बनि खे सम्झूं था ऐं असांजे दिलि जी केफ़त बि आहे। असांजा ग़रीब सफ़ा जेके कमाईंदा आहिनि, असांजा नौकरियूं कोन्हनि, असांजे लाइ कुझु कोन्हे, असां लाइ कुझु कोन्हे, असां वोट ॾे इन्हनि खे महलनि में था आणियूं, असांजे लाइ कुझु बि न आहे। हे दावाऊं कूड़ बदूड़ हर भरू छा हणनि पिया था, कुझु बि न आहे। कुझु बि नथा कनि, हे असांजे माना असां रांदि था खेॾनि पिया, असांखे छा असां खिलोना असां रांदि था खेॾनि पिया। सही 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 बाबा जी बाबा जी, सॼो कूड़ था ॻाल्हाइनि, हे हुकुमरान असांजे लाइ ख़ुदा जो अज़ाब थी माना आयो जेको बि ग़लति करे थो, तव्हांजा जज़्बा जेके आहिनि उहे जेके मां ॾिसां थो पियो या ॿुधां थो पियो त अलाह पाक वटि इहा आस अलाह असांजे मथां रहम कंदो, रब साईं बसि रहम कंदो, असांखे को कंहिंजी सदा वेंदी बिल्कुलु। बाक़ी ये हुकुमरान भी असांजा खैरपुर ज़िले जो वज़ीर आला, ये सभु असांजा इन जा आहिनि, सेवण जा इन जा आहिनि। बसि अलाह ख़ैर कंदो, रब साईं असांखे हुकुमरान सुठा मिलराईंदो। ठीकु आहे, बिल्कुलु बिल्कुलु, वॾी महिरबानी। बाक़ी ये व्याजी जेके आहिनि, व्याजी असांजे ॻोठ में त बिल्कुलु ॻड़ आहे असांजो। असांजा पाण पुट वेदन थी आहे, असांजा पाण वेदन कई अथऊं। ॿुधो असांखे पाण इन्हनि व्याजनि फासायो आहे असांखे। अलाह पाक इन्हनि खे बि ग़रक़ करे, वॾी महिरबानी। तव्हां टेलीफोन कयो। सो चवंदा आहिनि न साईं, जॾहिं जट तो हुकुमरान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान। बिल्कुलु बेशक। हाणे ॻाल्हि इहा आहे त का शइ किथे बि न आहे न। सयादीअ जीअं हिकिड़ी ॻाल्हि कई त असांजी ॻोठ ते व्याजिनि जो राज आहे। व्याजी जेके न तव्हां सॼी सिंध में जागीराणी साहिबु तव्हां जेकॾहिं सर्वे कंदो न, सॼी सिंध व्याज में वकड़ियल अथव। सही सही, ख़ुदा जो कसम के मिस्किन जी हेल्प नथा करे सघनि, व्याज ते पैसा ॾींदा। साईं व्याज ते हिकिड़ो गुरु मख़सूस गुरु आहे वॾेरनि जो, वॾेरनि जो, ग़रीबनि जो न। उन्हनि पंहिंजा छाड़ था छॾींदा आहिनि, जेके ताक़तवर छाड़ जेके माना उन जा वापसी बि वठी सघनि, वापसी बि वठी सघनि। छो त व्याज खाइण खां पोइ वरी के मिस्किन नथा ॾेई सघनि, उन दादागिरी करे उन जूं ज़मीनूं फबाइण, उन जूं जाइदादूं फबाइण, उन जो सभु कुझु फबाइण। साईं असां ॾिसूं था न साईं, माण्हू रोडनि ते हलिया। अॼु ॻाल्हि कई त मुख़्तलिफ़ ज़िलनि में व्याज खोरनि जी लिस्ट पधरी थींदी आहे। साईं अहिड़ा व्याज खोर पंहिंजे ज़िले जा मां नाला नथो खणा, मां नाला खणंदुमि, मूंखे गोलियूं ॾेई मारे वेंदा घर में। सही सही, एॾा ताक़तवर माण्हू। सही सही, जिन पंहिंजे ज़िले तां
पर्सनली सर्वे कंदो न अधु शहर उन्हनि वरितो आहे खैरपुर जो अधु शहर उन्हनि वरितो आहे व्याज खोरनि हा वतन था बेड़नि ते घुमंदा ईअं चऊं छॾियो बसि हुनजी ॻाल्हियूं न कयो केरु बि आहे सही सही असां हुनजो नालो ई न खणंदासीं सही सही पर ॻाल्हि इहा ई आहे त तव्हां सर्वे कंदो त माण्हू व्याजनि में वतल अथव व्याज सूद खोरे ऐं ख़बर अथव वरी पोइ जॾहिं हेॾियूं ॾाढ़ियुनि सां हेॾियूं ॾाढ़ियूं अथनि पर पहिरीं सिर्फ़ु अल्लाहु अकबर निमाज़ी पढ़नि था व्याज ते पैसा ॾींदा ज़ख़ीरा अंदोज़ी कंदा 5 रुपया वारी शइ 15 रुपए ॾींदा वनवर मक़सद उन्हें चए पियो न अल्लाह को अगर ठंडा करना है अल्लाह को राजी करना है अल्लाह के गुस्से को ठंडा करना सही त 10 रुपए जी शइ 10 रुपए में खपायो त अल्लाह पाक राज़ी थी वेंदो सची ॻाल्हि इहा आहे त पाण एतिरा त ख़ुदि गर्ज़ थी विया आहियूं लाग़रज़ थी विया आहियूं पंहिंजा बिब भरण में पूरा आहियूं हराम जो माल खाइण में एतिरा त मशगूल थी विया आहियूं लज़त थी अचे न मज़ो आहे हराम जे माल में सो इन्हनि शयुनि खां जेके पासो कयूं ऐं जेका बि रोज़ी आहे जेको बि मुनाफ़ो आहे उहो मिक़दार जे हिसाब सां जेकॾहिं पाण वठूं त आउं सम्झां थो हीअ जीअं हीअ अकरम शेख साहिबु रोए थो न हीअ रोअण बि ज़िंदा दिली जी निशानी आहे जेकॾहिं तव्हांखे कॾहिं रोअण नथो अचे न तव्हां इंसानियत खां ख़ारिज थी विया आहियो तव्हां पंहिंजो पाण खे कॾहिं ॾिसिजो एहतिसाब कजो जेकॾहिं कंहिं बि ॾुखो ईंदड़ सूरत हाल ते तव्हांखे का कहल नथी अचे को झुबो नथो अचे तव्हांजे अखियुनि में पाणी नथो अचे न तव्हां इंसानियत मां ख़ारिज थी विया आहियो पंहिंजी दिलि जेकॾहिं पथर वारी कई अथव त मोटी अचो अलाह सां मखा मेल थियो उन सां मोहबत कयो उनजे बंदनि खे न आज़ारियो हुकूकुल इबाद ऐं हुकूकुल्लाह जो तव्हां ज़िक्र ॿुधो हूंदो त पहिरियां हुकूकुल इबाद जी तव्हां ॻाल्हि कयो पहिरियां अलाह पोइ राज़ी थिए थो जॾहिं ख़ल्क़ जी ख़िदमत थिए थी अल्लाह सां जंग था कनि साईं अल्लाह सां जंग था कनि व्याज ते पैसा ॾियणु सूदखोर माना अल्लाह सां जंग क़ुरान में आहे जेको सूद जो कारोबार करे थो माना अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सां जंग आहे हाणे मूंखे ॿुधाए जेके अल्लाह सां जंग था कनि तोखे असांखे किथे ॾिसंदा अच्छा हीअ ॾिसो न हीअ जेका सूरत हाल आहे हिते मूं कल्ह टियों खां वरी फेसबुक ते हिकिड़ी जेका मौला जो कोल बि हिकिड़ो कोट कयो वञे थो त मौला वटि उहे माण्हू बि आया राशन वठण जे लाइ कंहिं सूरत हाल में जेकी पाण अमीर हुया त मौला खे माण्हुनि चयूं त बाबा हीअ राशन वठणा आहिनि हीअ त अमीर हिननि खे छो था ॾियो हीअ त मुस्तहिक न आहिनि त मौला चयो त मुस्तहिक थी वेंदा माना हीअ जेको कमु कनि था न हिकिड़े ॾींहुं इहे थी वेंदा मुस्तहिक इहे पेनूं थी वेंदा इहे ख़ैरात वठंदड़ थी वेंदा जेके हक़ खाइनि था न अॼु तव्हां ॾिसो ऐं मां तव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायां साईं मां बि मोटरसाइकिल ते कराची जो सर्विस मुंहिंजी ख़बर मां फारिग आहियां ठीकु आहे मां रिटायर्ड आहियां मुंहिंजो ॿियो को कमु कोन्हे सवाल वठूं था पोइ हितां ई कंटिन्यू कयूं था जी अस्सलाम वालेकुम सलाम जी साईं केरु पिया ॻाल्हायो बाबा अरबाब अली पुरसो सिंध पई सॼे प्रोग्राम में असां शामिल कहिड़ो आहे बिल्कुलु शामिल आहियो ऐं तव्हां हिन वक़्तु टीवी ते तव्हांजो आवाज़ु पूरी दुनिया ॿुधे पई छा सूर सलींदो तव्हांजे इलाइक़े जो छा माहौल आहे छा सूरत हाल आहे साईं असांजे सूरत हिते त माहौल तमामु ख़राबु लॻो पियो पाणी हर मुल्क ॿुधो पियो आहे जी हेलो जी 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 ॿुधी रहिया आहियूं अव्हांखे टीवी जो आवाज़ बंदि कजो असां हिते ॿुधूं पिया असांजो सत जो एमटी मीरा बाबा 600 पुॼो करे अच्छा कुझु नथो करे साईं दरवाज़ो खड़कायो छो न वञे सरदानी मिली आहे नदी का राशन मिलियो का शेगुड़ मिलियो असी अच्छा इमदादी ट्रक्स जेके अची रहियूं आहिनि छा अव्हां वटि पहुची रहियूं आहिनि इमदादी ट्रक्स जेके आहिनि उहे अव्हां ताईं पहुची रहियूं आहिनि बसूं या गाॾियूं जेके बि आहिनि उहे पहुची रहियूं आहिनि अव्हां वटि ना बाबा असांखे कुझु बि कोन मिलियो असां पंहिंजो हाणे इहो दम गुज़र करण वारा ग़रीब माण्हू न की असांखे का टक वखे न असां कोन अची वेंदे ठीकु आहे साईं अल्लाह पाक तव्हांजो आमीन आसिर हुजे असीं कोशिशि कयूं था त वस वारनि ताईं तव्हांजो आवाज़ु पहुचे तव्हां मोटरसाइकिल जी ॻाल्हि पई की तो सर्वे मां कराची जो कैंपुनि जो हिननि जो मां सर्वे थो कयां ॾिसां पर जागीर साहिबु मां 100% मां 90% न चवंदुसि ये जेको माल कठो थिए थो न उहो नथो मिले अरे बाबा मिले त छा मां चवां थो अलाए कॾहिं ग़ाइब थो थी वञे नज़र त अचे अच्छा मूं हिकिड़ी ॻाल्हि ॾिठी पई त जेकी वांदा आहिनि न बेरोज़गार जेके आहिनि उन्हनि बि कैंपूं लॻायूं आहिनि ऐं उहे मां पकड़िया आहिनि उहे माण्हू अच्छा ॿियूं वरी के वरी माण्हू अहिड़ा आहिनि जेकी वरी सुठियूं सुठियूं शयूं आहिनि माना जेकी अटो थियो या महांगियूं शयूं आहिनि पती थी या सुठो पाणी थियो या शरबत थियो उहे हड़प बाक़ी नंढा नंढा जूसिस ॾियनि था बिस्कुट ॾियनि था कल्ह मुंहिंजे दोस्त हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई उहो काउंसलर जे लाइ थियो आहे त हुन ॿुधायो मां चयुमि यार तव्हांजे कैम्प में कुझु चई हा यार हिकिड़ी माई आई हुन पंहिंजो सोन लाइ ॾिनो पंहिंजा वाला आहे मुंडियूं लाइ ॾिनी जी मां भई ख़ैर में ॾिजो मां दिलि में चवां पियो मां चई इहे त विया माण्हुनि जे खीसे में कारियूं जेको आहे वीचारी पर हुनजो क़बूल थियो उहो त ॾिना हुन क़बूल थियो पर इहा पर्सनल साईं माई काॾे वेंदी आहे माई वीचारी कहिड़ी कैंपनि में वेंदी कंहिंखे सामान वठी ईंदी
साईं जागीरानी साहब 90 माझा 100% हे जेके कैंपूं गॾु थियनि थियूं नी ऐं ॿियनि छा कैंपुनि में किनियूं शयूं जीअं साईं ॻाल्हि कई त हिकिड़ी धप वारी शइ लुंडे मां वठी करे चइबो आहे ख़ैरात में ॾियो जीअं चवंदा आहिनि बाबा अलाह जे नाले ते ॾे बाबा फ़क़ीर सदाड़ंदा उनखे वरी 5 रुपया ॾींदा आहिनि 10 रुपया ॾींदा वताए फ़क़ीरी ॻाल्हि मशहूरु 5 रुपया कढी करे अलाह जे नाले ते 5 रुपया वताए फ़क़ीर वियो हिकिड़ी जॻह ते माना सदा आई जीअं अलाह जे नाले बाबा फ्रूटा रेड़े ते उन किनो सूफ़ ऐं उन वक़्तु पैसा कढी नहीं चई हिन मूं ॾे त भलो सूफ़ पोइ अलाह खे चई अलाह ॾिस तुंहिंजे नाले ते छा मिलियो ऐं पैसनि ते छा मिलियो माना अलाह सां ॻाल्हाई त अलाह जे नाले ते प्यारी शइ का सुठी शइ ॾिबी आहे ॾिसो हज़रत इब्राहिम छा क़ुर्बान कयो इमाम हुसैन छा क़ुर्बान कयो अल्लाह जे नाले ते के सुठियूं शयूं ॾिबियूं आहिनि प्यारियूं शयूं जेके अलाह खे अज़ीज़ सिर ॾिबान हीअ ॿियूं शयूं अलाह जे नाले मौला हुसैन सिर ॾिनो न माना सुठी शइ हुजे न अल्लाह जी खाइण वारी शइ सुठी इन हुजे खां अलावा ॿी इहा बि राशन बैग्स में अगरि तव्हां वेठा आहियो तव्हां तस्दीक कजो ईअं थींदो आहे त साबुण हिकिड़े ई दॿे में ऐं उन सां गॾु मानी या जेके अटो वग़ैरह इहे सभु शयूं हिकिड़े दॿे में मतिलबु धपा दालूं वग़ैरह हिकिड़े ई दॿे में देखिए ये बात को मैं ऑन करूँगा क्योंकि मैं समझ गया इनका पॉइंट क्या है कि कराची में जो जितने कैंप लगे हैं कराची यूनिवर्सिटी रोड की अभी हमसे बात करते हैं कल जैसे कह रहे हैं हमने विज़िट किया तो 2 दिन पहले हमने एक मीटिंग बुलाई कि सब बैठे हुए हो ट्राले के पैसे किसी के पास नहीं है भेजने के सामान आ गया थोड़ा सबके पास मतलब भेजोगे कैसे अब हर कोई एक ट्राला छोटा करके भेजेगा आधा खाली होगा तो ज़रा बात ये तो नुकसान है एक तो पहले सामान नहीं आ रहा और जो आ रहा है उसको भेजने का तरीका नहीं आ रहा सही ये बड़ी नोटिस की बात है क्योंकि असल में होता क्या है कि हमारे बच्चे जोश में करते तो हैं बैठ भी रहे हैं सब चीज़ अपनी जगह सही है जो कैंप पे बैठे हैं लेकिन उनको तरीका ही नहीं पता क्योंकि उनके पास या तो उम्र उनकी 20 साल है 22 साल है अनरजिस्टर्ड है उनको पता ही नहीं कि एनजीओ चलती कैसे हो वेलफेयर का काम होता कैसे चाहे वो यूथ ऑर्गेनाइजेशन हो या वेलफेयर हो बैठ तो सब गए। अच्छा अब यहाँ पे एक पॉइंट ये है कि जैसे इन भाई ने कहा कि हम सामान जो है ना उसके बाद पैक करने के बाद हमने कोशिश ये की कि जिसके कैंप होते हैं ना तो हम कोशिश करते हैं कि सामान सबका इकट्ठा करें कि जाहिर बात है वो भी खिदमत के लिए बैठे हैं अगर वो बैठे हैं तो हम उनको यही कहते हैं कि आए मिलकर काम करें 1.5 इंच की मस्जिद ना बनाएं आप जहाँ मैं पहुंचा सकता हूँ वहाँ आप नहीं पहुंचा सकते जहाँ आप पहुंचा सकते हैं वहाँ मैं नहीं पहुंचा सकता कोशिश करके एक ही जगह पे हम इंटर कनेक्ट हो जाएं कम से कम हम 100 लोगों को अगर प्रोवाइड कर सकते तो उसको हम मैनेज अच्छी तरह कर सकें तो ये चीज़। अस्सलाम वालेकुम हेलो वालेकुम सलाम जी साईं केरु किथां जी जिले घोटकी वाला है पिताजी सही पिताजी साहब छा हाल वाला है घोटकी जो घोटकी में क्या करता है जो कोई विकास भी तो दिए अच्छा ये सेवा वाला जेके छुट्टा पे आए सही इहो त मरुन साहब जो इलाइक़ो आहे सरदार टेकिया वेठा आहिनि उन्हनि कुझु कयो आहे न कयो आहे कुछ ना है कुछ नहीं है मरी गया है सरदार 3-4 भाइर जेकॾहिं ख़ल्क़ ख़ुदा जी आहे ख़िदमत कनि उन्हनि जी पंहिंजो हेॾो सारो बंगलो अथनि उते के ॿोड़ मुतासिर रहनि रिहाइश वग़ैरह ॾिनी अथनि अच्छा त पोइ जेके इमदादी हिते शयूं अचनि पियूं उहे मिलनि पियूं अव्हांखे ओहो सम्झ नथो अचे कोई शयूं किथां वॾी महिरबानी साईं वॾी महिरबानी साईं काॾे कोन थी वञे शेख साहब हाणे जंहिं इलाइक़े जो ही दोस्त आहे उन इलाइक़े में महर ब्रादरनि जी जेको आहे सो अक्सर हुकूमत रही आहे सरदार उन्हनि जे बंगले जी जेका माना ड्रैग तव्हांखे ॿुधायां त चवनि था बंगले जे अंदरि बि गाॾीअ ते खानगढ़ जी ॻाल्हि साईं खानगढ़ जो सही दुनिया में मशहूरु आहे असां कंहिं न ॾिठो आहे खानगढ़ जो बंगलो मुंहिंजो त उते कज़िन आहे डॉक्टर आहे उहो असांखे साईं ॻाल्हाइणो पवंदो हाणे असांखे ॻाल्हाइणो पवंदो सभिनी जे लाइ ॻाल्हाइणो पवंदो बिल्कुलु ॻाल्हि इहा आहे साईं असां मां तव्हांखे पहिरीं ॻाल्हि हिकिड़ी कई असांजा जेके इहे वॾा जागीरदार आहिनि छड़ो ज़कात पंहिंजी कढनि ज़कात साईं उहो जागीरदारनि जे ख़िलाफ़ आवाज़ उथारणो पवंदो असांखे लेकिन चुप कंदासीं उहो असांखे मारींदो हुते मसइलो थींदो त पोइ कुझु न थींदो आवाज़ खणणा पवंदा आवाज़ कीअं उथारींदो आवाज़ वोट ज़रिए उथारे सही पर असांखे ॾिसो न तव्हां जेके काग़ज़ आहिनि असांजे मथां जेके असांखे उन्हनि जी दहशत जेका तारी आहे उन पहिरियों दहशत टोड़नी पवंदी आहे असांजा इंटरनेट माण्हू असां प्रोग्राम में करंट अफेयर ई आहे न छो त ही जेकी बि सूरत हाल करंट अफेयर में हालत हाज़िर आहे छो जो असां सूरत हाल थिए थी असां जेकर इन मौज़ू ते न ॻाल्हाईंदासीं त स्पेशल ट्रांसमिशन करण जो फ़ाइदो ई न थींदो माण्हू कोन थो मिले असांखे असांखे अल्टरनेट माण्हू मिले हिननि जी ताक़त जेको माण्हू मिले न ईअं असां ग़रीब कमज़ोर माण्हू वीचारा कलंदर को हिन जूं पाड़ूं पटे बाक़ी असांजी कलंदर भरिसां वेठो असां बसि एतिरो ई चई सघूं था जिन करप्शन कई आहे जिन मुल्क खे लुटियो आहे को बि रस्तो ठीकु न आहे जो असीं करे वेंदा साईं हा करे वरी वरी ज़मीन बि चलो जाइ ॾे हा कलंदर साहब ॿुधायो
रांझे बिना वे सैया सैया लगती नहीं दवा दवा भोले बिना वे सैया लगती नहीं लगती नहीं दवा भोले बिना वे सैया रांझे बिना वे सैया नहीं दवा दवा ऐसे तबीब आवन बाबा भजा भजा ऐसे तबीब आवन ऐसे तबीब आवन बाबा भजा भजा ऐसे तबीब आवन बाबा भजा भजा दारू न जाने दर्द ऐसा तबीब था दारू न जाने दर्द ऐसा तबीब था ऐसा तबीब था वो सया लगती नहीं दवा ऐसा तबीब था सया लगती नहीं दवा रांझे बिना वे सैया लगती नहीं दवा दवा भोले बिना वे सैया नहीं दवा दवा कोई किताबों का सीने से चित लगा कोई किताबों का कोई किताबों का सीने से चित लगा मुझसे लगा है जान इश्क़ बड़ी बला बला मुझसे लगा है जान बड़ी बला इसके बड़ी बला बला लगती नहीं दवा इसके बड़ी बला बला लगती नहीं दवा भोले बिना वे सैया नहीं दवा रांझे बिना वे सैया नहीं दवा आदा चलन मां साया दे दरद का आदा चलन मां निमाला आदा चलन मां साया दे दरद का साकी पिला दे मुझको प्याला प्रेम का साकी पिला दे मुझको प्याला प्रेम का प्याला प्रेम का सया लगती नहीं दवा प्याला प्रेम का सया लगती नहीं दवा दवा भोले बिना वे सैया लगती नहीं दवा दवा रांझे बिना वे सैया सैया लगती नहीं दवा दवा वाह जी वाह ढोले बिना वो सैया लगती नहीं दवा सो शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था मोटी अचूं था असां सां गॾु रहिजो सिंध पई थी सॾे केर मूंखे अॾे
सिंध पई थी सॾे सिंध पई थी सॾे ऐं असां सॾ में सॾु ॾियण जे लाइ वरी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थी चुकासीं। प्रोग्राम जा आख़िरी लम्हा आहिनि। युसरा बि आहे, उवैस साहब बि आहे ऐं अकरम शेख साहब बि आहे, हेॾो कलंदर वेठो आहे। सो गॾिजी सॼी कचहरी माहौल खे जोड़ियूं था ऐं जेकी ॻाल्हियूं रहिजी वियूं आहिनि उहे कंदा हलूं। जी बिल्कुलु, युसरा खे चवंदासीं त असांखे जो टाइम जेको आहे प्रोग्राम जो ख़तमु थियण वारो आहे, वेंदे वेंदे तव्हां छा चवणु चाहींदा? को मैसेज गवर्नमेंट खे या जेके कैंप्स रखियल आहिनि उन्हनि खे कुझु चवणु चाहींदा, या जेके असांजा माण्हू मुश्किल में उन्हनि खे छा चवणु चाहींदा? सभिनी बिल्कुलु मां इहो ई चवणु चाहींदमि की असांखे खपे त असांखे हिकु साथ मिली करे कजे, न की असां टोला टोला थी वञूं या हुन के बारे में ग़लति चयूं या हुन जे बारे में। अव्वल त बिल्कुलु असांखे हिकिड़ी ऑनेस्टी सां सिंसेरिटी सां करणु घुरिजे। जीअं हुन साहब चयो कि काफ़ी NGOs या ईअं था कनि, त ऑब्वियसली हिकिड़ो त NGO हर कोई लॻाए वेठो आहे, त NGO चवण सां NGO न थी वेंदी आहे जेसि ताईं तव्हां रजिस्टर्ड न करायो। त इहो ई मसइलो तॾहिं ईंदो आहे की माण्हू ट्रस्ट न कंदा आहिनि या फेक माण्हू हूंदा आहिनि, त इहो ई मसइलो हूंदो आहे। तव्हां हुननि खे ॾियो जेका रजिस्टर्ड NGOs आहिनि, जेका प्रॉपर कमु करे रहियूं अथनि, जिन जो रिकॉर्ड आहे पुराणे सालनि में, जेको प्रॉपर जीअं प्रॉपर असांजो प्रॉपर अकाउंट आहे NGO जो। त असांजो पेज बि आहे शाइन पाकिस्तान जो, तव्हां विज़िट करे सघो था अगरि तव्हां कुछ भी डोनेशंस ॾियणु चाहियो। जंहिंसां असां कैश डोनेशन नथा वठूं, असां तव्हांखे इहो था चऊं की तव्हां ब्लैंकेट्स, तव्हां हो कपिड़ा ॾियो, वॉर्म क्लॉथ्स ॾियो, या जीअं मौसम बि हाणे चेंज थो थिए त तव्हां मौसम जे हिसाब सां सर्द गरम कपिड़ा ईअं करे ॾियो ऐं तव्हां प्रॉपर जीअं उते माण्हुनि खे वञी डिस्ट्रीब्यूट कयो, ना की तव्हां हुन में बि इक्वेलिटी कयो। तव्हां इहो न कयो की मां हुन खे ॾींदमि या हुन में ॾींदमि। ऐं सिंध गवर्नमेंट सां ई जेका गवर्नमेंट आहे हुन सां रिक्वेस्ट आहे की तव्हां प्रॉपर एग्ज़ीक्यूटिव्स वठो कि असां हुन माण्हुनि खे कीअं करणु, छो की बिल्कुलु इलाही किनी हालत थी वई आहे। असांजी ज़ाहिरा दिलि रोईंदो आहे ॾिसी करे की हो सिंध जंहिं असांखे सभु कुझु ॾिनो, जिते असांजी सूफ़ियान इकराम असांजी ॾिसी वञे त ओल्ड सिविलाइज़ेशन हुतां जी आहे, ठट्टा सां या जेका बि असांजी पूरी कल्चर हुतां जो, असांजो सिंध कल्चर पूरो तबाह थी वेंदो अगरि असां हिमल न वठंदासीं। हे बि हिमल पहिरियों वठणु घुरिजे, इंफ्रास्ट्रक्चर या पूरो असांजो सिस्टम तबाह थी वियो आहे, जंहिंजे करे इहो सभु कुझु आहे। त असांखे इंडिविजुअली बि जेका ऑर्गेनाइज़ेशन हुननि खे बि ऐं सिंध गवर्नमेंट सभिनि खे मिली करे इहो करणु घुरिजे, त इहो सही थींदो, वरना हिन जे अलावा इहो सही नथो थी सघे। अच्छा, उवैस साहब इहा ॻाल्हि ॿुधाई पिए जेका कोलैबोरेशन जी, पोइ छा तव्हां कोलैबोरेशन करे पोइ सामान मोकिलींदा आहियो? बिल्कुलु, असां वैसे त इंडिविजुअली बि कंदा आहियूं, लेकिन असांजी टीम आहे पंहिंजी, त प्रॉपर असां आर्मी जे या ISPR या हिननि सां लिंक करे असां प्रॉपर कंदा आहियूं। या अगरि कोलैबोरेशन करे त कोलैबोरेशन कैंप सां कोलैबोरेशन करे, जी बिल्कुलु, कैंप तमामु बहितरीनु सुठी ॻाल्हि आहे। जेकॾहिं माण्हू गॾिजी करे, तव्हां सही ॻाल्हि की ट्रक जेके आहिनि उहे अधु वञनि था, जेकॾहिं पूरा भरिजी वञनि त उहो वधीक सुठी ॻाल्हि आहे। और इसमें ये होता है कि जब साथ होंगे तो ज़ाहिर बात है एक लगे ना, एक टीम वर्क होता है, ठीक है ना। अब हम अपनी इंडिविजुअल अगर 2 ट्राले लेके जा रहे हो तो फिर 4 लेके जाएंगे। जैसे भाई कह रहे हैं कि 100 ट्राले अच्छा, मुझे ते रायो इहो आहे जेकॾहिं को साथ नथो ॾे, गॾिजे नथो, त इन जो मतिलबु चोर आहे। बिल्कुलु, हो चवे थो त मूं वटि सामान ई न आहे, पकड़िजी पवंदुमि, बात तुंहिंजो एॾो सामान ॾे त कोन थो, मां पाण मोकिलींदुमि। मां ख़ैर आहे, मुंहिंजो पर जो ट्रक ईंदो आहे, उहो ट्रक ईंदो ई कोन। जी, और एक बात और कि हमने कहा कि बैनर नहीं लगाना, किसी का भी नहीं लगाना। यहाँ पे मेरा बैनर, तेरा नाम, मेरा नाम, भाई यहाँ पे किसी का नाम नहीं है। यहाँ सिंध धरती के लिए करना है, पूरे पाकिस्तान के लिए करना है मार्केटिंग। तो बोला ये मार्केटिंग को एक तरफ रख के, क्योंकि हमने वो एक बात है ना कि ज़मीर जाग ही जाता है इकबाल, कभी गुनाह से पहले कभी गुनाह के बाद। तो ये हमने गलती नहीं की है, गुनाह किया है। हमारे वडेरों ने, जागीरदारों ने और हमारी हुकूमत से गुनाह हो गया, इस चीज़ को एक्सेप्ट किया जाए और हम सबसे भी हुआ है, हमारे गुनाहों की सज़ा है। तो इस गुनाह को तौबा करनी पड़ेगी और तौबा के बाद हमें इस पर अमल करना। आज ही कुछ सोचेंगे तो 2 साल बाद इम्प्लीमेंटेशन होगा। NDMA की रिपोर्ट के मुताबिक 5 साल लगेंगे कम से कम, 5 साल कि ये इस पिक्चर पे वापस आएंगे जहाँ थे पहले, 1 हफ्ते 2 हफ्ते पहले थे। तो अब जो हालात में है, तो अगर हमने आज भी नहीं सोचा, आज भी अगर हम बस वो खाना पहुँचा दिया और दे दिया और बात खत्म हो गई, तो याद रखिएगा कि ये सिंध धरती ये और सिर्फ पाकिस्तान के जहाँ जहाँ ये सैलाब आया है, तो वहाँ पे तबाहगारियाँ इतनी हुई हैं कि वो 20 साल में भी शायद ना उठ सकें। अच्छा, 5 साल जेकॾहिं चऊं पिया असां वापस थींदासीं, उन खां पोइ वरी तूफान अची विया, ये सब शयूं थी वेंदियूं। अच्छा, उसके साथ साथ लॉन्ग प्लानिंग नहीं है। और अच्छा, इसके साथ साथ हमने, क्योंकि ISPR ने बाकायदा यहाँ पे जो विंग कमांडर्स वगैरह ने पूरी NGOs को बुलाया था ना, रजिस्टर्ड को, उस पर बाकायदा मीटिंग हुई थी। तो उसमें ये कहा गया कि आप क्या समझ रहे हैं कि जैसे पानी का रेला आ गया, बंद टूट गया या भर गया, तो नहीं, बोला बारिश सिर्फ ये प्याला जैसे पड़ा होता है कैसे भर जाता है, ऐसे प्याले भर गए, एक जगह से पानी निकलेगा वो दूसरे को फिर इफेक्ट करेगा। बोला आप समझ ही नहीं रहे, अभी सैलाबी रेला नहीं है,
अभी कोई बंद से पानी फ्लो वाला बात अभी बाकी है, वो तो भी चलता जा रहा है। अभी कल मेंजर झील से आ रहा है वो सारी चीज़ें, तो वो बोला वो अलग है। ये आप समझ ही नहीं पा रहे हो, प्याले बन गए हैं और ये प्याले इतने खतरनाक है कि पूरा पानी से भरे हुए हैं। अभी पानी कब निकलेगा इसको ही टाइम लगेगा, इसी को 5-6 महीने लग सकते हैं, ये रिकॉर्ड बता रहे हैं। तो बोला आप लोग गुजारिश है कि आप लोग इस बात को समझें कि अभी हमारे पास मुसीबत, ये तो भी एक झटका है, इसके बाद की मुसीबत देखें, जामा तामान फैल रहा है, बीमारियां हो रही हैं। हम बात का क्या करेंगे? आप यकीन माने हमने कैंप दिए थे, सारी चीज़ें लगाने की जगह नहीं है, दफनाने की जगह नहीं है। हम यहाँ पे मजाक मस्ती में लगे हुए कि वो ये करेगा वो ये करेगा, सब निकलना होगा, हर सियासी जमात को निकलना होगा, हुकूमत को निकलना होगा। और साथ में लास्ट में ये बोल दूं कि लोग कहते हैं कि हमने ये किया है वो किया काम। आज बांग्लादेश हमारे भाई थे, 71 में अलग हुए थे, आज आप उधर हम इधर, नारा तो लगा दिया। आज मुजीबुर रहमान की बेटी और जुल्फ़िकार अली भुट्टो के नवासे को इमदाद दे रही है। हमें तो यहीं डूब के मर जाना चाहिए कि हम कहाँ खड़े हैं, कि आज हम कहाँ खड़े हैं। आज सीन धरती का वो हाल हो गया कि हमें कहाँ से, फ्रांस से गुस्ताखे नबी हमें इमदाद दे रहे हैं, बल्कि हम ऐसी इमदाद लेने के लिए आज हो गए कि आज हमारे से छोटा हमारा भाई आज हमने भिखारी बना दिया इस कौम को, इस सिंधी को, ये सिंधी कौम नहीं पूरे मुल्क को बना दिया, हमारे साथ करा गया है। तो इसलिए हमें चाहिए कि हम आवाज़ उठाएं और सच्चे दिल से उठाएं। ये भाई रो रहे थे, हम रो रहे हैं, और सब मिल के काम करें, क्योंकि देखें अलग अलग इंडिविजुअली 1.5 इंच की मस्जिद से कुछ नहीं होगा। तो ये आखिर में दुआ है, से मैसेज देना चाहूँगी, ये नफरत बुरी है, न पालो इसे, ये खलिश है दिलों की, निकालो इसे, ना सिंधी ना पंजाबी ना बलोची पठान, ये वतन सबका है, संभालो इसे। बिल्कुल, बिल्कुल शक ना है। सो शेख साहब तव्हां दुआई कलमात अदा कयो तो पोइ वरी असां मोकलाणी कयूं। सुबह शाम आई हर के पल इहे दुआऊं घुरे पई दिल, सिंधी टोपी वारनि जो ख़ैर हुजे मुंहिंजे मारुनि जो ख़ैर, मोहब्बत वारा मींहं वसन के सांगी ॾुखिया न ॾींहं ॾिसनि के, इहे दुआऊं घुरे पई दिल, सिंधी टोपी वारनि जो ख़ैर हुजे मुंहिंजे मारुनि जो ख़ैर, लाड़ उतर आई काछे थर में, रब करे शल हर के घर में, हुजे खुशियनि जो मेड़ो मतल, इहे दुआऊं घुरे पई दिल। ओ सिंधी टोपी वारनि जो ख़ैर, ओ सॼे मुल्क जो हुजे शल ख़ैर, ओ पंहिंजे भाइरनि जो हुजे शल ख़ैर, मुंहिंजे मारूड़नि जो हुजे शल ख़ैर, जाते अव्हां जा पेर हुजनि, मुंहिंजी दिलि चए थी ख़ुशियूं हुजनि, उते ख़ैर हुजनि। अलाह पाक तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़ो-मान में रखे, ख़ुशहाली तव्हांजो मुक़दर हुजे, विख विख ते तव्हांखे कामयाबी मिले, दुआ करे सघूं था। ऐं जेकी बि पाण खां ग़लतियूं थियूं आहिनि, ख़ासि तौर ते ही हुकूमती जेकी चूंड कई आहे न असां, इन ते थोरी नज़रसानी ज़रूरु वॾे में वॾी ग़लती त असांजी आहे ई आहे। बिल्कुलु हर को पंहिंजो पंहिंजो कमु करे। ॾिसो जागीरानी साहिब जेकॾहिं हर कोई पंहिंजो पंहिंजो कमु कंदो न, अलाह राज़ी थी वेंदो। सही सही, अलाह राज़ी थी वेंदो। सही, माण्हू पंहिंजो कमु ई कोन था कनि। हा हा हा, पंहिंजो कमु इहो करिणो आहे त हिकिड़ो सतायल माण्हू, हिकिड़ो ॿोर जो सतायल माण्हू तव्हां 25 रुपए जी शइ वठे थो, तव्हां हुनखे 15 रुपए जी था करे ॾियो। साईं, उहो कली मांग थी वई जेकी पाण पंहिंजनि मननि ते रखंदा आहियूं, त मथां कीअं हिसाब 30 रुपए फुट वारी 300,000 करे छॾियूं। साईं कीअं हिसाब ज़ख़ीरा इहे माण्हू वारी ॻाल्हि त वरी नेक निमाज़ी बि आहिनि। निमाज़ी पहिरीं सिफ़ में भरी भरी वज़ू करे पहिरीं सिफ़ में बीहंदा आहिनि। अलाह, मां हुनखे सुञाणा थो, अलाह अलाह, मां हुननि खे पर्सनली अलाह ॾिसे थो जेकर मां कूड़ ॻाल्हायां। अलाह 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 बसि अलाह 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 सुणाई कंदो। प्रोग्राम हिते पूरो थिए थो। सिंध पई थी सॾे, सॾ में केरु मूंखे ॾे, सॾ में सॾु वरनाए जो, पंहिंजनि मारूड़नि जी सार ले जो, जेकॾहिं हस्बे तौफ़ीक़ आयो। इहो मैसेज ईअं न कयो, ईअं न कयो साईं। सिंध पई थी सॾे ऐं इन सॾ खे बाक़ाइदा तव्हांखे सॾु ॾियणो आहे, सिंध खे ऑन करिणो आहे। तव्हांजी वॾी महिरबानी, जिन जेको प्रोग्राम ॾिठो पियो आख़िर में कलंदर फ़क़ीर खे चवंदासीं त को सुठो कलाम असांखे ॿुधाए। बादल साईं महिरबानी, मोहम्मद अली साईं वॾी महिरबानी, पर हाणे पाण मोकिलायो। जी बिल्कुलु 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 मोकिलाइण। ॻाल्हियूं त एतिरियूं आहिनि, एतिरियूं ॻाल्हियूं आहिनि, एतिरो ॾुख आहे जेको असां जेतिरो बि करियूं उहो घटि आहे।
पर टाइम जेको आहे उहो घटि सुभाणे आहे। वरी असां प्रोग्राम शुरू थींदो। 7 बजे पूरो हफ़्तो न असां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। अल्लाह ताला तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़ोमान में रखे। अल्लाह आमीन आमीन अल्लाह ने के बोल पखी मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।